अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं पंहिंजो मेज़बान मुश्ताक राजपर। अॼु असीं तव्हांजी जे महिमान सां मुलाक़ात करायूं पिया, उहो सिंध जे समाजी शोबे में पंहिंजी मुनफ़रद सुञाणप रखे थो। अॼु असांजो महिमान आहे असांजो मानव वारो डॉक्टर सुलेमान शेख साहब। साईं अस्सलाम वालेकुम। तव्हां वॾी महिरबानी हो त तव्हां टाइम कढी असांखे ॾिनो। 1942 में तव्हांजी पैदाइश आहे। 42 खां वठी 2004 ताईं जो सफ़र कीअं रहियो तव्हांजो? तमामु दिलचस्प, छाकाणि जो ज़िंदगी जेका अलाह साईं जी इनायत आहे ऐं सम्झां थो त उन में जेकी कुझु बि कजे थो, बालकोस्ता खां वठी जवानी, जवानीअ खां वठी वरी पोइ बुढापो, इहे सभु मुख़्तलिफ़ स्टेजिस आहिनि ज़िंदगी जूं जंहिंमां माण्हू गुज़रे थो। ऐं जीअं तव्हां मशहूरु नज़्म पढ़ियो हूंदो शेक्सपियर जो, त हीअ हिकिड़ी स्टेज आहे, असीं सभु अचूं था ऐं पंहिंजी कला जो छाकाणि चइजे त उपटार करण खां पोइ हलिया था वञूं। सो मां सम्झां थो ॾाढो दिलचस्प आहे हर लिहाज़ खां। डॉक्टर साहब, 71 में तव्हां सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो बुनियादु विधो ॿिनि टिनि दोस्तनि सां गॾिजी, ऐं तव्हां हुनजा पहिरियां जनरल सेक्रेटरी हुयो। जी, सगा ठाहिण जो इरादो कीअं? उहो बि ईअं थियो जो उहो बि हिकिड़ो नंढिड़ो इंसिडेंट हो। ऐं 87 जी ॻाल्हि आहे उहा। त आऊं हिकिड़े भेरो पंहिंजे ॻोठ में हुउसि घर पंहिंजे, त मुंहिंजो नंढिड़ो सौटु हो, स्कूल न पियो वियो, उन ज़िद पे कयो। सो सभिनी चयो, मां मूंखे बि ॾाढो हूंदो त भई ॿार पढ़नि, त हुनखे खणी वियुसि स्कूल ज़ोरीअ, त वञी मास्तर साहिब जे हवाले कयोमांसि। त उते जेको उस्तादु हो उहो मुंहिंजे ज़माने में बि उस्तादु हो, प्राइमरी टीचर, ऐं उहो हुनखे हेड मास्टर हो। उन मूंखे चयो त तूं हिन स्कूल में पढ़ियो ई? मूं चयो हा साईं, ऐं हितां ई पढ़ियो आहे। चए पोइ पंहिंजो स्कूल ॾिसणु चाहींदे? हा साईं, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾिसो। सो घुमायो हुन मूंखे, घुमाईंदा आऊं एॾो डिप्रेस थी वियुसि हुन स्कूल ॾिसण सां, एॾो परेशान थी वियुसि। छाकाणि त जंहिं ज़माने में असीं पढ़ंदा हुआसीं तॾहिं काठ जूं बैटरियूं हुयूं, स्कूल कचो, पर हुनखे राॻो थियलु हो, मतिलबु त जीअं सिंध में थींदो आहे कचनि घरनि खे। ऐं हीअ स्कूल जेको हुनजी हालति इहा हुई त हिन छितियूं किरी पियूं, ॿार पट ते वेठा हुआ, ऐं काकूस दरवाज़ो खोलियो पियो, हुन में गंद जी बदबू पई आई, पाणी जे दिलनि ते सेंवर ॼमे पियो। त मूं हुनखे चयो, साईं हीअ असांजे ज़माने में, ऐं 47 में हुन स्कूल में पढ़ियो हुउसि, 47 48 इन ज़माने में। त मूं चयो, साईं उहो ऐं 7 8 20 सालनि में त स्कूल खे मथे चढ़णु खपे, हीअ पुठिते कीअं पियो वञे? काई डेवलपमेंट न थी न पीरियड में। त मूं चयो, पाण पुठिते वियो, हालतूं ख़राबु हुयूं। त मूं चयोमांसि, साईं हीअ त ज़ुल्म आहे, तव्हां छा पिया करो? सो मूंखे चई त ॻाल्हि ॿुधो, आऊं प्राइमरी उस्ताद आहियां, मुंहिंजो आवाज़ु ॾाढो हल्को ऐं झीणो आहे, जेको मथे ताईं नथो वञी सघे। सही, तोखे ॾेखारणु मुंहिंजे हिन एजेंडा जो मक़सदु हो त तूं ॾिस त इन स्कूल मां पढ़ी तूं अॼु डॉक्टर थियो आहीं, ऐं इन ई स्कूल मां तुंहिंजा ॿार, तुंहिंजा भाइटिया, तुंहिंजा ॿार पढ़ंदा। सही। ऐं हाणे ॾिस त हिन स्कूल खे तव्हां यतीम करे छॾियो आहे, ऐं हिन मां जेके बि माण्हू पढ़ी ॿाहिरि निकिता आहिनि, के डॉक्टर थिया आहिनि, के इंजीनियर थिया आहिनि, के बैंकुनि में विया आहिनि, पर को बि हिन स्कूल लाइ कुझु कोन पियो करे। मूंखे ईअं त सरकारी स्कूल आहे, सरकार कंदी, असीं छा था करे सघूं? असां त पघार ई, मूं चयोमांसि मुंहिंजो साईं पघार 350 रुपया आहे, ऐं त कुझु नथो करे सघां। चई इहो मुंहिंजो जेको सो मसालो कोन्हे, इहो तुंहिंजो मसालो आहे, त तूं पंहिंजे स्कूल लाइ छा थो करे सघीं? बरहाल इहा हिकिड़ी चणक हुई जेका हुन मुंहिंजे चोले में विधी। ऐं इन ते मूं काफ़ी सोचियो, दोस्तनि खे गॾु कयो, उन्हनि सां मशवरा कया, छा करे सघिजे थो, कीअं करे सघिजे थो। पोइ उहा डिघी कहाणी आहे। पोइ असां उन्हनि जी सर्वे कई सभिनी स्कूलनि जी, असां पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन ठाही पंहिंजे ॻोठ में पहिरीं, ग्रेजुएट्स एसोसिएशन। त जेके पढ़ी विया आहिनि, ग्रेजुएट जो लफ़्ज़ चवण जो मतिलबु इहो त जेके माण्हू ग्रेजुएट करे विया आहिनि, पढ़ी हाणे वञी नौकरियुनि ते लॻा आहिनि, उन्हनि खे इहो पैगाम ॾिजे त तव्हां जे नौकरीअ में हिन स्कूल जी बि कंट्रीब्यूशन आहे। इन करे हाणे तव्हांजो फ़र्ज़ु आहे त हिननि स्कूलनि लाइ तव्हां कुझु वक़्तु ॾियो, कुझु ॾात ॾियो, कुझु पैसो ॾियो, त जीअं इन्हनि स्कूलनि खे बहितर बणाए सघिजे। सही। पर डॉक्टर साहब जी, तव्हां चयो त तव्हांजी कहाणियुनि जे मौज़ू ॻोठ हुया, बहिराड़ी हुयूं, गुरबत हुई, ऐं 66 में अयूब जो दौर हुयो, 1 यूनिट हुयो, ऐं सिंध में स्टूडेंट पॉलिटिक्स हली पई, माण्हू इलाही एक्टिव हुया। पॉलिटिक्स खां तव्हां कीअं बची वियो या हुनखे तव्हां अवॉइड कयो? उनखे मतिलबु ॻाल्हि इहा आहे त सियासत, असांजो जेको मेडिकल कॉलेज हो उन ज़माने में, उन में घणो करे का सियासी जमातूं कोन हुयूं, शागिर्दनि जूं सियासी जमातूं अञा सिंध में एतिरो मशहूरु न थियूं, न को हुयूं कोन।
इहे सभु पोइ जी ॻाल्हि आहे, 67 खां पोइ जी ॻाल्हि आहे, 4 मार्च 67 खां पोइ जी ॻाल्हि। 66 ताईं त का कान्हे, पर असां सां मसाइला साॻा हुआ ऐं इन लाइ 64, 65, 66 रिकॉर्ड शायदि आहे त असां ऐं यूनियन जो सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी बि रहियुसि लियाकत मेडिकल कॉलेज स्टूडेंट यूनियन जो, ऐं उन खां पोइ मूं ते हड़तालूं बि करायूं ऐं लीडरशिप बि कई। पर उहा सॼी लीडरशिप जेका आहे असांजे कॉलेज में असांजे मुतालबनि जे चौगिर्द हुई, यानी त शागिर्दनि सां कीअं ट्रीट कयो वेंदो हो, असांजे छोकिरनि खे कीअं ॾिठो वेंदो हो, उते बाक़ाइदे मुतसिबाना तरीक़ा हुआ जेके ऐं अञा ताईं सम्झां थो त बिल्कुलु ग़लति हुआ, जिन तमामु घणियूं नफ़रतूं पैदा कयूं। बहरहाल उन जे ख़िलाफ़ असां ज़रूरु ॻाल्हायो ऐं जेका जनरल पॉलिटिक्स हुई उन ते असांजा पंहिंजा व्यूज़ हुआ, बिल्कुलु असीं वञी उन जे ख़िलाफ़ु कमु कंदा रहियासीं, पॉम्फलेट्स में, लिखत में, पढ़त में, ऐं जिते बि मौक़ो मिलियो थे उते असां पंहिंजी उॿार ज़रूरु कढियो थे। पर 66 खां पोइ 67 में जीअं ई हाउस जॉब मुकमिल कयोसीं त मुंहिंजे हालतूं अहिड़ियूं हुयूं जो मूंखे नौकिरी करणी पई, उन खां सवाइ मुंहिंजो सर्वाइवल कोन हो, सची ॻाल्हि आहे। ऐं हिकु दफ़ो तव्हां सरकारी नौकर थी वञो त पोइ रुॻो ॿियनि लाइ दुआऊं करे सघो था, बाक़ी ॿियो त को कमु नथा करे सघो। पर बहरहाल उन हूंदे बि आउं सम्झां थो त असां पंहिंजे तौर ते पंहिंजे माशरे जे सुञाणप लाइ कुझु न कुझु करण जी कोशिशि कई। डॉक्टर साहब, सिगा जो बुनियाद विझण वक़्तु उन वक़्तु सिंध में समाजी कम जे हवाले सां को माहौल अॻु में हुयो कि तंज़ीमूं हुयूं या का इंस्पिरेशन हुई? हिकिड़ो त इंसिडेंट तव्हां ॿुधायो जो इलाही रिलेवेंट आहे, जंहिंमां लॻे थो तव्हां वॾो असरु पियो उन ॻाल्हि जो तव्हां ते, उन खां अलावा के प्रेसिडेंट्स हुया असां वटि? असां वटि उन वक़्त में समाजी जमातुनि जो को वॾो रवाजु कोन हो ऐं तमामु थोरो चाहो त 1961 में हिन मुल्क में हिकिड़ो सोशल वेलफेयर एजेंसीज़ ऑर्डिनेंस गवर्नमेंट छापियो, जंहिं मुताबिक़ सरकार पाण माण्हुनि जूं नंढियूं नंढियूं समाजी संगतूं ठाहियूं। अच्छा, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट आहे हींअर बि आहे, अॻे पोइ उन साॻी ठाहियूं। हिकिड़ो इहो हवालो, ॿियो हवालो जेको हो सो उन वक़्तु हो ॻोठ सुधार जो। ॻोठ सुधार सिंध जो हिकिड़ो प्रोग्राम हो जेको 50s में शुरू थियो ऐं उन जो मतिलबु बि इहो हो त ॻोठनि खे सुधारण जे लाइ गॾिजी कीअं कमु कजे, इहो बि सरकारी प्रोग्राम हो। ऐं ॻोठ सुधार जी बाक़ाइदे डायरेक्टोरेट हुई जेका टंडे जाम में हुई, ऐं ॻोठ सुधार अकेडमी हुई, ॻोठ सुधार सालो निकिरंदो ॻोठ सुधार जे नाले सां। उनजा केतिरा पर्चा अञा महफ़ूज़ आहिनि, मूं वटि बि आहिनि ऐं मूं नंढे हूंदे उनखे पढ़ियो ऐं उहो मुंहिंजे बैक ऑफ माइंड में ज़रूरु हो। ऐं ॻोठ सुधार जूं बाक़ाइदे संगतूं हुयूं, सो इन लिहाज़ सां चइजे त इहो हिकिड़ो रेफरेंस हो जेको सरकारी तौर ते जेके कोशिशूं कयूं वयूं। ऐं इहो बि जेको थियो, जेकॾहिं हींअर असीं वेही था ॾिसूं त इहो बि उन वक़्तु जेके ॿाहिरियूं इमदादी इदारा जॾहिं पाकिस्तान जुड़ियो तॾहिं उन्हनि कुझु शयूं पाकिस्तान जे असांजे नए मुल्क खे सम्झाइण जी कोशिशि कई त माण्हुनि खे पाण सां गॾु वठी हलिजे, उन्हनि खे कीअं ऑर्गनाइज़ कजे। पर उहे शयूं उन ब्यूरोक्रेसी जे उन चेन ताईं रहियूं, उहे मथे को वॾो कमु मतिलबु तब्दीली न आणे सघे, हेठि कोन पहुतियूं। असां जॾहिं इहो कमु शुरू कयो पंहिंजे ॻोठ में त उन जो फ़ाइदो जेको हिकदमि असांखे साम्हूं आयो सो एॾो जल्दी आयो जो हैरानगी थी वई। यानी असां थोरे अरसे में 3-4 सालनि में कि 6 प्राइमरी स्कूल, जिते हिकिड़ो प्राइमरी स्कूल इन तबाह हाल में हो, ॿियो बि हो, रक़बो हुआ, ऐं टियों हिकिड़ो मुला स्कूल हो। पर उन्हनि सभिनी खे हिकिड़ो त असां नयूं हिकिड़े स्कूल जी माण्हुनि गॾिजी इमारत ठाही हुई ऐं ॿियनि जे पोयां असां लॻासीं ऐं उन्हनि पंहिंजे वॾनि जे नक्शे क़दम ते हलंदे असां ॿियनि स्कूलनि में बि हथु विधो। उन में कुझु माण्हुनि असांजी मदद कई, कुझु सरकार मदद कई ऐं कुझु ॿियनि इदारनि खां मदद वठी। उन ज़माने में गवर्नमेंट जो इहो इदारो लोकल रूरल डेवलपमेंट जो, उन खां मदद वरितीसीं। त असां ॾिठो त 3 सालनि में असां 6 स्कूल हालनि जे शहर खे ॾेई वियासीं। उन खां पोइ असां हिकदमि ॿियो कमु शुरू कयो त बाबा हाणे छोकिरियुनि जी तालीम लाइ कुझु कोन्हे, प्राइमरीअ ताईं त छोकिरियूं छोकिरा गॾु पढ़ंदा हुआ, पर मथे हाई स्कूल लेवल जी का वरी उन लाइ असां हिकिड़ी ॿी नई मूवमेंट शुरू कई ऐं हाई स्कूल। त इन मां मूंखे जेको हिकिड़ो सबक़ु मिलियो सो इहो त जेकॾहिं असीं सभु पढ़ियल लिखियल माण्हू, हम ख़्याल माण्हू गॾिजी करे पंहिंजे वक़्त मां, यानी असीं रुॻो हुन में आचर ॾींहुं इस्तेमालु कंदासीं, ॿिया ॾींहं ते नौकिरी कंदासीं, हर को मुख़्तलिफ़ शहरनि में नौकिरी कंदो। ऐं इहो बि ज़रूरी न हो त हर हफ़्ते मिलूं, महीने में हिकु दफ़ो मिलंदासीं या ख़त वसीले मिलंदासीं। पर इन जो फ़ाइदो इहो थियो
त असां हिकिड़ी नई तब्दीली आणे छॾी ऐं ॻोठ में जिते रुॻो छोकिरनि जा ॾिसो न असांजे ॻोठ में 1942 में हाई स्कूल मख़्तूम ग़ुलाम हैदर हाई स्कूल हाला जो बुनियादु थियो ऐं 1973 में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल जो बुनियादु थियो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो इलाही वॾो कयो 31 साल असांजो जेको नस्ल हो औरतुनि जो उहो सॼो डार्कनेस में रहियो पर उहा वधी पे ऐं छोकिरा वधिया पे अॻिते पढ़िया पे त हिकिड़ी जेका इहो बि हिकिड़ो समाजी मसइलो पैदा थियो त नौजवान छोकिरो पढ़ियल लिखियल माण्हू हमेशह पंहिंजो जेको साथी ॻोल्हे पियो सो शहर मां पियो ॻोल्हे पढ़ियल लिखियल पियो ॻोल्हे माना असांजूं छोकिरियूं जेके उते वेठियूं से सभु पुठिते पिए थियूं इन करे असांखे इहा बि असांजी हिकिड़ी समाजी ज़रूरत थी वई असांजी संगत जी त बाबा असां को अहिड़ो कमु करियूं जो ही सभु माण्हू जेके वेठा आहिनि इन्हनि जे लाइ कुझु न कुझु थिए पोइ अलहमदिल्ला उनजो सुठा नतीजा निकिता। हींअर तव्हां ॾिसो त हालनि जो को बि अहिड़ो घर कोन्हे जंहिंमें ग्रेजुएट न हुजे डॉक्टर साहब सगा जो ज़िक्र NGO जो ज़िक्र कंदा रहंदासीं हाला जो ज़िक्र तव्हांजे गुफ़्तगू में घणो पियो अचे हाला जे हवाले सां हाला में पीर बि आहिनि सिंध जे इलाही सारा इलाइक़नि में पीर बि आहिनि तव्हां जेके छोकिरियुनि स्कूल खोलिया पे पोइ उन्हनि पीरनि तरफ़ां का रुकावट साईं अर्ज़ु कयां त मूं जीअं अर्ज़ु कयो पहिरीं त पहिरियों हाई स्कूल यानी मॉडर्न तालीम जो अंग्रेज़ी स्कूल उहो मख़्तूम ग़ुलाम हैदर मरहूम जेको मख़्तूम तालुल मौला साईं जन जो चाचो अच्छा ऐं ॿी ॻाल्हि त उहो देवबंद जो फारग़ तहसील आलिम हो हुन को औलाद कोन हो हुन हाल खे 2 इदारा ॾिना 42 में हाई स्कूल 52 में डिग्री कॉलेज सरवरी इस्लामिया कॉलेज हाणे इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त केतिरो हू जदीद दुनिया जदीद उलूम सां वाबस्ता माण्हू हू पारसी जो वॾो आलिम हो पर हुन अंग्रेज़ी इल्म लाइ कमु कयो न सिर्फ़ु इहो पर मख़्तूम ग़ुलाम हैदर साईं जेसिताईं ज़िंदा हुआ ऐं स्कूल में पढ़ंदो हुउसि हाई स्कूल में उहो रोज़ु शाम जो स्कूल में अची ॿारनि खे रांदियूं कंदे असां ते रांदि करणु तॾहिं इसेंशियल हुई ऐं पाण अची वेंदो इहो हुन शौक़ु हो इन करे इहा ट्रेडिशन जेका आहे सा हलंदी आई जॾहिं छोकिरियुनि जे स्कूल में मसइलो थियो तॾहिं तव्हांखे ताजुब थींदो त हाला जे मिडिल क्लास माण्हू हिन ते वधीक एतिराज़ कयो ऐं पछाड़ीअ में जेकी कुझु आऊं बिल्कुलु पंहिंजे होश हवास सां तव्हां सां पियो ॻाल्हायां बिल्कुलु रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट आहे त मख़्तूम तालुल मौला साईं जन मुंहिंजी मदद कई न सिर्फ़ु मदद कयूं मॉरली पर बाक़ाइदे जीअं शींहं थी बीजे बाबा हल ठीकु आहे केरु मुखालफ़त थो करे ॻाल्हायूं था हुन सां ऐं तॾहिं मतिलबु दड़केदाब जी सियासत कान हुई सभिनी खे घुरायूं सभिनी खे पंहिंजे बंगले ते घुरायूं असांखे चऊं तई पंहिंजा आर्गूमेंट ॾियो टाउन कमेटी जा सभिनी मेंबरनि असां जी मुखालफ़त कई ऐं असां पंहिंजा आर्गूमेंट्स ॾिना पछाड़ी हक़ में फ़ैसिलो असांजे थियो ऐं टाउन कमेटीअ खां ई असांखे प्लाट मिलियो जेको गवर्नमेंट खे ॾिनोसीं जिते हींअर गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल आहे मतिलबु इन मां ज़ाहिर थिए थो त जेको सिंध में रिवायती तरह जेको तासुर आहे उहो हाला जे हवाले सां न आहे इल्मी अदबी तौर सां तमामु स्ट्रांग असांजो ॾिसो न हालनि में पहिरीं प्रिंटिंग प्रेस मख़्तूम तालुल मौला क़ाइमु कई अल ज़मान प्रिंटिंग प्रेस पहिरियों रिसालो फिरदोस उन ज़माने जो वॾे में वॾो अदबी मैगज़ीन हो उहो मख़्तूम तालुल मौला जे इदारत में निकिरंदो हो कुल सिंध मुशाइरो सरवरी इस्लामिया कॉलेज में हर साल थींदा हुआ जंहिंमें तो शुरा जा अदबी कॉन्फ्रेंसूं उनखां पोइ शाह लतीफ़ जे मेले ते जेका कॉन्फ्रेंस थींदी उन जे इंतिज़ामनि में मख़्तूम साहिब जिन अॻियां त इन करे असांजो माहौल बिल्कुलु मुख़्तलिफ़ हो ॿियनि शहरनि ऐं ॻोठनि जे मुतालिक़ जेको मुंहिंजो नंढपण गुज़रियो आहे जीअं ऐं बिल्कुलु उनखे ईमानदारी सां पियो पेश करियां जेकी मुख्य यादगिरियूं सही मतिलबु एजुकेशन जे हवाले सां उहे ॾाढा हुया फ्री त उनमें पाबंदी कोन्हे पॉलिटिकल पावर त हुननि को माण्हुनि सां शेयर न कयो आहे उते मोस्टली जेके बि MNAs MPs हूंदा उन्हनि पंहिंजे ख़ानदान मां छा ॿिया माण्हू उते पढ़ियल कोन्हनि शहर में या न हाणे इहो ॾाढो सुठो सुवालु तव्हां कयो आहे न इन जो बि ॾाढो भलोड़ जवाबु आहे छाकाणि त हाला जेको आहे तंहिंजी जेका समाजी खणी चइजे त छेद करणु खपे हाला मुंहिंजे नंढपण जो हाला जेको आहे सो हुनरमंदनि जो शहर हो उन में को वॾो ज़मींदार कोन हो को वॾो माण्हू कोन हो वॾो माण्हू सिर्फ़ु मख़्तूम साहिब सही करे चइजे त असीं सभु हुनरमंदनि जो औलाद आहियूं यानी कोरी ऐं असांजा विगामल
काशीगर, अजरक छपण वारा, ये 4 शयूं हालनि जा हुनर हुआ ऐं 99% माण्हू इन में हुआ। अच्छा, 1% जेको पढ़ियल हो उन वक़्तु सिंधी फाइनल पास, जंहिंखे तपेदारी मिली, सिंधी मास्तरी मिली या क्लार्की मिली, ऐं 2 डॉक्टर हुआ मुंहिंजे शहर में जॾहिं आउं नंढपण में हुउसि। सही, सिर्फ़ु 2 ग्रेजुएट डॉक्टर हुआ। त हाणे तव्हां सम्झी सघो था त सियासत जेका आहे अॼु बि या किथे बि सॼी दुनिया में उहा पैसे जो खेल आहे, उहा ग़रीब जो कमु करे। राइट राइट। या त तव्हां हुनखे हिकिड़ो दुनिया में रेवोल्यूशन आयो रूस जे हिसाब सां, जिन चयो त प्रोलेटेरिएट जी असीं डिक्टेटरशिप क़ाइमु था करियूं, पर छा हुआ, असीं केतिरी हद ताईं क़ाइमु करे सघियासीं। सही, त यानी त जेकॾहिं ईअं नज़रियाती तौर पाण ॻाल्हियूं करियूं त ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, पर जेके अमली कम थिया आहिनि या जेको अमली सियासत असांजे मुल्क में हले थी पई, या असांजे मुल्क में छा हिंदुस्तान में हले थी, जेको एतिरनि सालनि खां सियासत में चवनि था असां खां अॻिते आहे। अमेरिका में 200 सालनि खां सियासत हले थी, अमेरिका में सदर को वरी वियो ॿार थियो आहे। सही, सभु बिलियनर्स हींअर जेके आहिनि। हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ आउं सम्झां थो त जमहूरियत हिकिड़ो तमामु कॉस्टली अफेयर आहे, जेको मूं जहिड़े ग़रीब माण्हू या असां जहिड़े ग़रीबनि जे नस्ल लाइ कोन्हे। सही आहे, मतिलबु आउं सिर्फ़ु इहो सोचां थो जॾहिं उन्हनि में एतिरी एक्सेप्टेंस आहे माण्हुनि खे तइलीम जो हक़, रिवायती तरह जेके ॿिया असां वटि आहिनि पीर उअं कहनि की हुननि खे नथो थिए भई 50 सालनि खां असां ई थियूं था MNAs MPs, भई हाणे को शेखनि मां थिए, को मेमणनि मां थिए, जेके ॿिया मिडल क्लास डॉक्टर सलेमान शेख सचिन हींअर जेके माण्हू आहिनि असांजा वरी बि हींअर जेके माण्हू पढ़िया लिखिया आहिनि ऐं उन्हनि में कुझु दौलतमंद माण्हू बि उभरिया आहिनि, नो डाउट, बराबरि सही ॻाल्हि आहे, पर उहे सभु जेके आहिनि से सरकारी पेशे सां नौकिरीअ सां वाबस्ता आहिनि या पेशेवर माण्हू आहिनि। ठीकु आहे, सियासत हिकिड़ो फुल टाइम जॉब आहे जेको बाक़ाइदे सोचे सम्झी करणु खपे। सही, ऐं जेको आऊं जेकॾहिं मूंखां था पुछो त आऊं हिकिड़ो पघारदार मुलाज़िम रहियो आहियां सुबुह खां वठी जॾहिं खां मूं ज़िंदगी शुरू कई, अॼु ॾींहं ताईं पघारदार मुलाज़िम आहियां, ऐं जे पघारदारी छॾे ॾियां त आई कांट सर्वाइव, टू बी वेरी फ्रैंक। त मुंहिंजे लाइ सियासत कान्हे। सही, आऊं बिल्कुलु इन ते वाज़े आहियां। दैट्स राइट सर। अच्छा, ऐं सुवाल तव्हांखे बार बार हिकिड़ो थो पुछां, जो तव्हां दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि समाजी कम जे हवाले सां विया आहियो, घुमिया फिरिया आहियो, सिंध में जेको पॉलिटिकल पावर जेको कंट्रोल्ड आहे विद इन डायनेस्टीज़, उहो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, उहो 40 साल गुज़रण खां पोइ माण्हू PhDs कनि था, मेडिकल साइंस कॉलेजिस खुली आहिनि, हालांकि हाणे कॉलेज बि आहे, तॾहिं बि उन में का उहो जेको पावर स्ट्रक्चर उन में का चेंज कान थी अचे। कॉलेज 52 खां वठी आहे, जीअं मूं अर्ज़ु कयो, उनखे 50 साल थिया। साईं मुंहिंजा ॻाल्हि मूं साॻी बुनियादी ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि अॼु खां 2-3 साल अॻु, 4-5 साल अॻु मूं हिकु दफ़ो टेलीविज़न जे हिकिड़े प्रोग्राम में ॿुधी, जेका असांजे भर वारे मुल्क जी सियासत ते थी पए, ऐं जेको महिमान ख़ासि हो सो कमिश्नर हो, इलेक्शन कमिश्नर हो। अच्छा, ऐं हुनखां तव्हांजे दोस्त यानी एंकर इहो बि पुछियो त इहो भला छो आहे त हीअ दौलतमंद सभु अची वञनि ऐं ग़रीबनि जो वारो कॾहिं ईंदो। हुन ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई, हुन चयो तॾहिं थी सघे थो जॾहिं हुकूमत इलेक्शन जो सॼो ख़र्चो पाण बर्दाश्त करे, ऐं हुकूमत हुन बाक़ाइदे हुन फार्मूला ॿुधायो त कीअं करे सघे थो, ॾाढो इंट्रस्टिंग आहे, पर बहरहाल हुन में तफ़सील में वञणु नथो घुरां। पर हुन जो फार्मूला इहो त बाबा हिकिड़ी कॉन्स्टिट्यूएंसी आहे, सम्झो प्रोविंशियल असेंबली जी कॉन्स्टिट्यूएंसी नंबर 1, उन में 5 कैंडिडेट खड़ा बीहनि था। ठीकु आहे, उन्हनि खां इलेक्शन कमीशन पंहिंजा उहे रजिस्ट्रेशन वठे थी, सभु कुझु। हाणे हुननि जा जेके बि आहिनि जलसा जंहिंमें हू वोटरनि खे पाण ॾे आमादा कनि था, उहे जलसा यकमुश्त थियनि, 5 ई कैंडिडेट पंहिंजो पंहिंजो मैनिफेस्टो पेश कनि ऐं उहो गवर्नमेंट कंट्रोल करे, आम माण्हू ॿुधे, पोइ आम माण्हू जी मर्ज़ी जंहिंखे वञे वोट करे। सही, ऐं उते जेके एजेंट्स आहिनि या ॿिया टिया उहे इंडिपेंडेंट माण्हू हुजनि, सरकारी माण्हू हुजनि, जेके बाक़ाइदगी सां कमु कनि। हाणे एॾो वॾो रेवोल्यूशन अञा हिंदुस्तान जी एतिरी इस्टेब्लिश्ड डेमोक्रेसी सो कॉल्ड उहा ई न करे सघी आहे, त असां अञा पुठिते आहियूं ॾाढा। दैट्स राइट। डॉक्टर साहब, कमिंग बैक टू द सगा, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन 71 में सगा तव्हां ठाही, तॾहिं एतिरियूं NGOs कान हुयूं। सिंध में हींअर तमामु घणियूं NGOs आहिनि, स्पेशली लोअर सिंध में त बेंदाज़ आहिनि, बदीन ठटे जे पासे जिते वधीक पसमानदी आहे उते NGOs वधीक आहिनि, ऐं सगा जी बि प्रेज़ेंस उते बि आहे, मतिलबु जिते अपर सिंध में आहे उते लोअर सिंध में बि आहे। सगा जे
लॻभॻि 30-35 इयर्स जे सफ़र खे तव्हां कीअं था सम्झो? ऐं ॿी ॻाल्हि त उन वक़्तु एतिरियूं तंज़ीमूं हुयूं कोन, हाणे त वधीक स्पेशलाइज़्ड NGOs आयूं आहिनि। डू यू थिंक कि सगा जो रिलेवेंस अञा बि आहे ऐं सगा जी जेका इन्फ्रादत हुई उहा अञा बि आहे? सही ॻाल्हि इहा आहे त सिंध ग्रेजुएट तॾहिं आई जॾहिं को बि समाज खे पंहिंजो करण लाइ जो जेको अहसासु हो सो अञा एतिरो उभरियो कोन हो। जीअं मूं अर्ज़ु कयो, जेके बि दारा आहिनि उन्हनि खे पंहिंजो करणु, ॻोठ खे पंहिंजो सम्झणु ऐं उन लाइ पंहिंजी जेका आहे सा कंट्रीब्यूशन करणु या पंहिंजे पारां कुझु करणु, इहो तसवुरु न हो। ऐं तंहिंजे करे सिंध ग्रेजुएट जो बुनियादी कमु आउं सम्झां थो जेको सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सिंध जे लाइ कयो, सो माण्हुनि खे सुजाॻ कई त तव्हां गॾिजी पओ, ऐं जे गॾिजी पवंदव त तव्हांजा मसइला हल थी सघनि था पिया, ऐं उन लाइ कंहिं ॿिए ॿाहिरे माण्हूअ जी ज़रूरत कान्हे। ऐं इहो अॼु बि वॾे में वॾो उसूल इहो आहे, जिते बि तव्हां वेंदव सॼी दुनिया में सोसाइटी में डीपोलिटिसाइज़ेशन न पए फैली, चऊं था इहो तव्हांजो जेको कंसेप्ट आहे, काफ़ी पॉलिटिकल दोस्तनि जो इहो कंसेप्ट आहे। प्रोसेस इहो हो, ॾिसो मसालो जेको आहे सो हिकिड़ो स्कूल कोन्हे ॻोठ में, ठीकु आहे। हाणे असांखे ख़बर आहे त हीउ ॻोठ ॾुराणो आहे, मास्तर हिते जेकॾहिं सरकार स्कूल खोलींदी त मास्तर थींदो ॿिए ॻोठ जो जेको हिते पहुचंदो कोन ऐं उहो ईंदो कोन, एब्सेंटी हूंदो। सही, इन करे बहितर आहे त असीं गॾिजी सॼी पंहिंजे ॻोठ खे हलायूं, छाकाणि असांखे त पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइणो आहे न, उन्हनि खे अॻिते वधाइणो आहे। हिकिड़ी जनरेशन खे क़ुर्बानी ॾियणी आहे ॿी जनरेशन खे अॻिते आणण जे लाइ। सो इन खे पॉलिटिकल प्रोसेस जेको आहे उहो इन सां मुस्तहकम थो थिए, डीपॉलिटिसाइज़ कोन थो थिए। छो? छाकाणि त समाज जी सुजाॻी हिकिड़ी पॉलिटिकल एजेंडा आहे। राइट, सम्झा, असांजी कॉन्स्टिट्यूएंसी साॻी आहे। सही, साॻी कॉन्स्टिट्यूएंसी में समाजी वर्कर बि कमु करे थो, सियासतदान बि कमु करे थो। ॿिन्ही जो मतमए नज़र थी सघे थो, उन्हनि जो फोकस थोरो मुख़्तलिफ़ हुजे। उहो त जेकॾहिं उते 5 सियासी पार्टियूं आहिनि त 5 जो जेको फोकस आहे या टारगेट आहे सो मुख़्तलिफ़ हूंदो। राइट, पर असीं बुनियादी कमु था करियूं। असीं बुनियादी कमु इहो था करियूं त माण्हू चवंदा तुंहिंजा के हक़ आहिनि ऐं तुंहिंजा के फ़र्ज़ आहिनि। सही, तुंहिंजा हक़ आहिनि जेके तोखे मिलणु खपनि, ऐं उन जे लाइ हिकिड़ो तरीक़ो त इहो आहे आवाज़ उथारिजे, तकरीरूं कजनि, कॉन्फ्रेंसूं कजनि, माण्हुनि ताईं वञिजे। ऐं ॿियो इहो आहे त तोते जेके फ़र्ज़ आहिनि पहिरीं तूं पंहिंजा फ़र्ज़ बि पूरा कर, त जीअं तूं हिकिड़ो सुठो शहरी बि सजी सघीं। ठीकु, जेकॾहिं सुभाणे तव्हांखे हींअर जीअं हाणे ऐं डिवोल्यूशन थी आहे, माण्हुनि खे मतिलबु त किताब में लिखियल मुताबिक़ त यूनियन काउंसिल में पावर माण्हुनि ताईं पहुची वियो आहे, त छा माण्हू तयारु आहिनि उन पावर खे इस्तेमालु करण कोन? हाणे इते खपे तव्हांखे इंस्टीट्यूशन बिल्डिंग, इते खपे माण्हूअ जी सुजाॻी, हुनखे ख़बर हुजणु घुरिजे त नाज़िम जो अख़्तियार कहिड़ो आहे, इहो अख़्तियार हू सही पियो इस्तेमालु करे या ग़लति पियो करे। ऐं इन में जेको हींअर डिवोल्यूशन जो जेकॾहिं किताबु पढ़ंदव त इन मुताबिक़ हर रिथाबंदी माण्हुनि खे गॾिजी करणी आहे, ऐं पोइ उहा डिस्ट्रिक्ट असेंबलीअ में वेंदी, उतां सरकार खे वेंदी, उहा सरकार करे ॾियण लाइ ॿधल आहे, छाकाणि माण्हू उनखे हेठां खां शुरू कयो आहे। ठीकु आहे न, बॉटम अप अप्रोच आहे। त हाणे इहा जेका ॻाल्हि आहे सा असां अॼु खां 30 साल अॻु कई, त चयो त पंहिंजे समाज खे ॾियूं, ऐं हुनखे इनखे तव्हां कहिड़े बुनियाद ते डीपॉलिटिसाइज़ था चओ? ऐं सम्झां थो असां त बुनियादी समाजी कमु जेको कयो आहे सो माण्हुनि खे सोच सम्झ ॾियण जो कयो आहे। हुननि जी पहिरियों असांजो नारो पंहिंजो पाण सुञाण। हाणे इहो डीपॉलिटिसाइज़ेशन जो आहे या पॉलिटिसाइज़ेशन जो आहे, तव्हां पाण ॿुधायो। सही आहे। इन नमूने सां हुननि सोसाइटी खे वेझो आंदो, हाणे सिधी तरह माण्हुनि खे तमामु घणो वेझो आणे छॾियो त जीअं हुननि जे विच में फ़र्क़ु पेर न रहे। हाणे इहो साॻियो कल्चर जेको आहे असांजे हिन पाकिस्तान में तव्हां वटि खे मिलंदो। तव्हां जेकॾहिं वञो सूबे सरहद में त उते माण्हुनि जे इहा जेका तबक़ाती तफ़ावत आहे सो तमामु घटि आहे। हिकिड़ो सरदार बि हूंदो न, ऐं हुन में आम माण्हू बि अचे। तव्हां इस्लामाबाद में वञी ॾिसो, को पश्तून वज़ीर हुजे त इवन बूट पॉलिश वारो दरवाज़ो खोले सिधो हलियो वेंदो।
अच्छा ऐं केरु बि न कोन रोकींदो, ऐं उन लाइ ॿुधण लाइ तयारु आहे। अच्छा असीं न आहियूं, असां में तबक़ाती निज़ाम तमामु गहरो आहे ॿियनि सभिनी सूबनि में। NWFP में तबक़ाती निज़ाम काफ़ी घटि आहे, हुन जा बि सबब आहिनि। सही सही बहरहाल उन ते पाण फ़िलहाल बहस कोन था कयूं। सही इन हवाले सां डॉक्टर साहब पॉलिटिक्स बि हिकिड़ो वॉलंटियर कमु आहे। मोस्टली जेके माण्हू आहिनि उहे रज़ाकार तौर ते पंहिंजो ॾियनि था, काफ़ी माण्हू जेलनि में गुज़ारीनि था, टाइम ॾियनि था, उठनि वञनि था। त सगा जो कमु ऐं पॉलिटिकल पार्टीज़ जो कमु, सगा जो हिकिड़ो हिकिड़नि सेक्टर्स ते ऐं पॉलिटिकल पार्टीज़ जो उहो लॻाए। हाणे इन में तव्हां हिकिड़ो डिफरेंस पिया कयो, जेके NGOs आहिनि प्रोफेशनल्स जूं उहे ऐं ॿियूं जेके रज़ाकार तंज़ीमूं आहिनि, जीअं पॉलिटिक्स रज़ाकार आहे, सगा बि रज़ाकार आहे। तव्हां जेका एम्पावरमेंट जी ॻाल्हि कई, हाणे असांजे हींअर गुज़िरियल मौजूदा हुकूमत जनरल परवेज़ मुशर्रफ जी हुकूमत जेको डेवोल्यूशन प्लान ॾिनो, उन्हनि बि चयो त भई असां माण्हुनि खे एम्पावर कयो आहे, कॾहिं बि पाकिस्तान में माण्हू कान थिया आहिनि। हाणे मुल्क में हुजे गैर जमहूरी हुकूमत, अनइलेक्टेड माण्हू हुजनि ऐं पोइ हेठि जेकॾहिं नाज़म ठाहे हुजनि त उहा बि त का पार्टिसिपेटरी डेवलपमेंट त बिल्कुलु कान्हे, बिल्कुलु कान्हे। तव्हां हींअर ॾिसो जेकी कुझु हींअर थियो आहे, या जेके कुझु हाणे हिकिड़ी असेंबली जा 3 प्राइम मिनिस्टर हेसि ताईं थी चुका आहिनि, उहे कहिड़े पार्टिसिपेटरी मेथडोलॉजी जी वसीले थिया आहिनि, कोन थिया आहिनि। असां इन सिस्टम जी इन करे मुखालिफ़ आहियूं त जेसि ताईं माण्हुनि खे बाक़ाइदे उन में शामिलु न कयो वेंदो ऐं उन्हनि ते भव भवला उन्हनि जा खताया वेंदा। हाणे सभ खां पहिरीं जॾहिं हीउ सिस्टम आयो पियो डेवोल्यूशन जो, तॾहिं हिते हिकिड़ो सेमिनार थियो हो ऐं उन में मूं इहो सुवालु उथारियो जेको जंहिंजो जवाबु कोन आयो। मूं चयो त बाबा असीं जेके माण्हू आहियूं, आम माण्हू, से वोट ॾींदा आहियूं दड़ के दाब हेठि। सही, असां हिकिड़े इनसिक्योरिटी जे माहौल में रहूं था पिया, शहरनि में हुजऊं या ॻोठनि में हुजऊं। इन करे पहिरीं त सरकार इन ॻाल्हि जी पक कराए त इहे जेके बि दड़का आहिनि इहे विच मां निकिरी वेंदा। सही, जीअं आउं पाण खे आज़ादु शहरी तौरु जेॾा वणेमि तंहिंखे वञी वोट कयां या जेका वणेमि राय ॾेई सघां। अञा ताईं अहिड़ो माहौल असां वटि न आयो आहे। केतिरियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असीं नथा चई सघूं ऐं चवंदासीं त उनजो तव्हांखे ॾिठो त छा थियो। सही, केतिरनि माण्हुनि सां जेकी कुझु थियो आहे, केतिरा ई मिसाल आहिनि। हिकिड़ो इन सां रिलेटेड नंढड़ो सुवाल ॿियो बि हिकिड़ो आहे, हिकिड़ो अजीब असां वटि पाकिस्तान में इहो रहियो आहे त मोस्टली जॾहिं बि असां वटि अनइलेक्टेड गवर्नमेंट्स रहियूं आहिनि, पार्लियामेंट न रही आहे, मतिलबु फ़ौजी हुकुमरान या ॿिया जेके रहिया आहिनि, उन्हनि दौर में लोकल पार्टीज़ हुजनि थियूं, पर जॾहिं पॉलिटिकल इलेक्टेड गवर्नमेंट्स अचनि थियूं उहे उन्हनि खे डिस्करेज नथियूं कनि। इहो कॉन्ट्राडिक्शन छा करे आहे तव्हांखे? न, इहो कॉन्ट्राडिक्शन हिकिड़ो त मूंखे हिकिड़ो त इहो कॉन्ट्राडिक्शन हुजणु न खपे। यानी त जेकॾहिं जमहूरी निज़ाम में जेको बुनियादी जेके डेमोक्रेसीज़ आहिनि या बुनियादी जेके माण्हुनि जा हक़ आहिनि से हेठि लेवल ते ई इंश्योर थियणु घुरिजनि। जेके ईअं थियो आहे त हाणे तव्हां इहो बि चई सघो था त रुॻो हुन जे हुकूमत में थियो आहे, जमहूरियत में न थियो आहे, हुन थोरो मूंखे इख़्तिलाफ़ु आहे। जमहूरियतनि खे वक़्तु केतिरो ॾिनो वियो आहे जो ऑर्गेनाइज़ थियनि, पर जॾहिं डिक्टेटर आहे उनखे पाण खे जेको सो रिकग्नाइज़ करण लाइ या लेजिटिमाइज़ करण जे लाइ हुनखे डेमोक्रेसी, बेसिक डेमोक्रेसीज़ आंदियूं आयूब ख़ान, जेके सिलेक्टेड हैंड पिक्ड माण्हू हुआ। उन खां पोइ शूरा जो निज़ाम आयो ऐं हाणे डिवोल्यूशन आई। हीअ थर्ड जेका आहे सा बहितर कोशिशि आहे। यानी ऐं हिकिड़े लिहाज़ खां यानी एज़ अ सोशल वर्कर जे हिसे सां सम्झां थो, कानूननि में या जेकी कागज़नि में जेकी लिखियो वियो आहे सो तमामु सुठो लिखियो वियो आहे, पर हाणे हिन ते अमल दरामद कीअं थो थिए। सो तव्हां ॾिठो त फंड्स जे विरासत ते सरकारूं पाण में अटकिया पिया आहिनि। सो जमहूरियत, जमहूरी निज़ाम जेके हिन मुल्क में रहिया आहिनि से चंद सालनि लाइ रहिया आहिनि, 2-3 साल, पर जेके आमरियतूं आहिनि से 10 सालनि खां घटि काई कान रही आहे। साईं, पॉलिटिकल गवर्नमेंट्स जे हिन किरदार ते असां वरी अचूं था। नाज़रीन, असां हिते वठंदासीं थोरो मुख़्तसिर वक़फ़ो। स्टे विद अस। डॉक्टर साहब, तव्हांजे ॻाल्हियुनि मां, सगा जे कमकार मां ऐं जेको तव्हांजी पंहिंजो स्टैंडिंग आहे सोसाइटी में मुख़्तलिफ़ हल्कनि में, उन मां माण्हू खे चङी तरह तव्हांजी तबियत जी, मिज़ाज जी, तव्हांजी कंसर्न जी ख़बर पवे थी त तव्हांजा कंसर्न्स कहिड़ा आहिनि ज़िंदगी में। नेचुरली माण्हुनि जो भलो, पंहिंजे मुल्क जो भलो उन में आहे। सियासत बि इन्हनि सां ई ॻंढियल शइ आहे। सिंध जे सियासी धुरनि खे तव्हां कीअं था ॾिसो? माण्हू ॾाढो अवॉइड था कनि, मतिलबु ॻाल्हाइण जे हवाले सां।
इन में बि जेको सो असांखे हाणे जेको तरीक़ा आहिनि असां वटि कंहिं बि शइ ते राय ॾियण जा उन जा बि के उसूल आहिनि। सही। ऐं पहिरियों उसूल इहो आहे त असांखे पहिरीं हर शइ खे क्लासीफाई करणु घुरिजे, छेद करणु घुरिजे त पार्टियूं कहिड़नि क़िस्मनि जूं आहिनि ऐं उन्हनि जा गोल्स कहिड़ा आहिनि। सही। ऐं उन्हनि मां ज़ाहिर आहे हर का पार्टी हिकिड़े पाण में हिकिड़े जज़्बे तहत सियासी पार्टी ठहे थी ऐं उहो जज़्बो आहे मुल्क जी हुकुमरानी करण जो। सही। ठीकु आहे। हुन खां पोइ मुल्क जे माण्हुनि जी ख़िदमत करण जो। सही। ठीकु आहे। ऐं हाणे उन में हर हिकु पार्टीअ वटि पंहिंजा पंहिंजा लाहे अमल आहिनि, मैथडोलॉजीज़ जेके आहिनि, स्ट्रेटजीज़ जेके आहिनि, से हर कंहिंजो मुख़्तलिफ़ थींदियूं। ठीकु। हाणे असां वटि सिंध में सियासी धुरियूं, हर क़िस्म जी सियासी धुर जेका पाकिस्तान में मौजूदु आहे उहा सिंध में बि आहे। सही। हिकिड़ियूं उहे पार्टियूं आहिनि जेके कुल क़ौमी पार्टियूं सचनि थियूं, यानी मतिलबु इहो आहे त सभिनी प्रोविंसिस में मेन स्ट्रीम जेके मेन स्ट्रीम पार्टीज़। हिकिड़ियूं उहे पार्टीज़ आहिनि जेके सिर्फ़ु सूबे जे हक़नि जी ॻाल्हि कनि थियूं। सही। ग़लति उहे बि कोन्हनि, उन्हनि खे मां ग़लति कोन्ह चवंदुसि छाकाणि त उहे बुनियादी कमु पिया कनि। हिकिड़ियूं उहे पार्टियूं आहिनि जेके मज़हबी लाड़नि ते कमु पियूं कनि ऐं हिन मुआशिरे खे इस्लामी मुआशिरे तरफ़ वठी वञण जी कोशिशि पियूं कनि ऐं उन जे लाइ हुननि जा पंहिंजा दलील आहिनि। सो इन करे चइजे त केरु सुठो आहे केरु ख़राबु आहे या कंहिंजो दलील सही आहे कंहिंजो दलील ग़लति आहे, दलीलनि ऐं बुनियादनि ते का बि शइ का बि राय क़ाइमु नथी करे सघिजे। राय क़ाइमु कबी आहे अमल ते। हिकिड़ी पार्टीअ खे तव्हां मौक़ो ॾिनो, उन तव्हांजी ख़िदमत कई ऐं उहा तव्हांखे ॾिसणी आहे त उन मां तव्हां ते कहिड़ा असर पिया या न पिया, जेकी उन्हनि चयो उन जा मनफ़ी असर पिया या मुस्बित असर पिया। जिते जिते मुस्बित असर पवंदा उहा पार्टी खटे थी पई ऐं हमेशह अॻिराई करे थी, भले उन ते तव्हां कहिड़ा बि लेबलूं हणो, पर हक़ीक़त जेका आहे सा इहा आहे त आम माण्हूअ जो जेको रुझान आहे सो उन तरफ़ वेंदो। जीअं हाणे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आहे त हिकिड़ो दौरु अहिड़ो अचे थो असांजे सियासी ज़िंदगीअ में जॾहिं असां ॾिसूं था त नौकिरियुनि जा दरवाज़ा खुली था वञनि, सिंधी माण्हू सम्झे थो त अला मुंहिंजी का वाह आहे ऐं हर हंधि ते तव्हांखे उहे माण्हू वेंदा नज़र अचनि था। जॾहिं उहा पार्टी हली थी वञे त ठका थियो त हज़ारनि जे तइदाद में माण्हू बेरोज़गारीअ जो लाइनूं लॻी थियूं वञनि ऐं जेका पार्टी करे पई सा चवे थी त इहो सियासी बुनियादनि ते थियो। हा ठीकु, वरी उन जेके अपॉइंटमेंट्स कयूं वरी उन बि पंहिंजो साॻियो सियासी बुनियाद इस्तेमालु कया। अॼु चयो थो वञे त असीं मेरिट जे बुनियाद ते पिया करियूं। छा मेरिट जे बुनियाद ते थियनि पिया? मुंहिंजो सुवालु आहे। सही। न, हींअर बि उहो साॻियो तरीक़ो आहे पर रुॻो उनजो हुननि हिकिड़ो मेथड हिकिड़ो सिस्टम बदिलाए छॾियो आहे। सही। सो चवण जो मतिलबु आहे त हर का सियासी पार्टीअ जो उधम इहो ई थींदो ऐं हर का सियासी पार्टी का बि ज़िंदह तॾहिं रही सघंदी जॾहिं हूअ माण्हुनि जी ख़िदमत करे ऐं माण्हुनि जे दिलनि में जायूं पैदा करे। सही। हाणे इन में वधीक स्पेसिफिक जेकर थी जे जेके सिंध बेस्ड पार्टीज़ आहिनि जेके बकुल तव्हांजे जीअं तव्हां हुन कैटेगराइज़ कयो त सूबाई हक़नि जी ॻाल्हि कनि थियूं, जिन में सिंध नेशनल फ्रंट आहे, जीअं सिंध क़ौमी महाज़ आहे, डॉक्टर कादिर मंगसी जी पार्टी आहे, सिंध तरक़ी पसंद पार्टी आहे, अवामी तहरीक आहे रसूल शरीफ़ साहब जी, यूसुफ लगारी साहब जो सिंध डेमोक्रेटिक ग्रुप आहे ऐं ॿियूं इलाही सारियूं नंढियूं नंढियूं पार्टीज़ आहिनि। इन्हनि जी परफॉर्मेंस में तव्हां सैटिस्फाई आहियो? साईं ॾिसो न, इन्हनि खे वीचारनि खे मौक़ो ई न मिलियो आहे कॾहिं। तव्हां हिननि खे हुकूमत में सीट ई कान ॾिनी आहे त परफॉर्मेंस ॾिसो न, परफॉर्मेंस हुननि जी हींअर आहे स्ट्रीट परफॉर्मेंस। हींअर जेको हुननि जो कमु आहे सो सुजाॻी आणण जो कमु आहे। हींअर हू छा पिया कनि, हक़नि जे मुतालिक़ पूरी तरह सां ॼाण ॾियनि पिया ऐं हिननि सभिनी सोसाइटियुनि हिकिड़ी पंहिंजो इश्तराक बि ठाहे वरितो आहे। या हाणे हिन वक़्तु असांजो वॾे में वॾो मसइलो जेको सिंध जे माण्हुनि जो कालाबाग डैम आहे। ठीकु आहे, कालाबाग डैम ते सभु माण्हू मुतफ़िक़ आहिनि। सही। ऐं इहे सभु पार्टियूं जेके जिन जा तव्हां नाला वरिता ऐं मेन स्ट्रीम पार्टियूं उन्हनि सभिनी गॾिजी धरणा आया आहिनि, स्ट्राइकूं कयूं आहिनि। नतीजे तौरु अॼु जो सिंध जो चीफ मिनिस्टर कालाबाग डैम जे फ़ाइदे में वञण खां कतराए पियो। सही। ऐं उहो मजबूर आहे त चवे त साईं सिंध जो माण्हू उन जे ख़िलाफ़ु आहे, तंहिंजे करे आऊं ख़िलाफ़ु आहे। ऐं इहा जेका तब्दीली आई आहे सा उनजो क्रेडिट इन्हनि नंढनि नंढनि क़ौम परस्त ग्रुपनि खे वञे थो, जंहिंखे असीं नंढो था चऊं। सही। पर उन्हनि खे वञे थो, क्रेडिट वञे थो ऐं उनखे ज़रूरु मञणु खपे। उन सां गॾु मेन स्ट्रीम पार्टीज़ बि पंहिंजो रोल अदा कयो आहे, उन में बि को शक कोन्हे। पर चइजे खणी त
त ग्रास रूट ते हेठीं लेवल ते हिननि माण्हुनि ॾाढी महिनत कई आहे। डॉक्टर साहब, मां तव्हांखे सुवाल इहो इन करे थो पुछां जो हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू आहे सोसाइटी में मुख़्तलिफ़ सर्कल्स में, जेके माण्हू चूंडनि में नथा हिसो वठनि, चूंडजी नथा अचनि, त उहे पॉलिटिक्स छो था कनि, या माण्हुनि जो जेको उन्हनि लाइ लाड़ो कान्हे को, रीज़न इहो आहे माण्हू चवंदा हिननि खे इलेक्शन में बीहणो कान्हे को, हिननि खे पार्लियामेंट जी पॉलिटिक्स त करणी कान्हे का, त पोइ माण्हू वटि छो वञनि। हिकिड़ो मतिलबु व्यू इहो आहे। नेचुरली पोइ माण्हू जेके सपोर्ट कनि था उन व्यू खे, जेके इलेक्शन पार्टीज़ वठनि थियूं, त उन हवाले सां नाज़रीन असां हिते वठंदासीं थोरो मुख़्तसिर वक़फ़ो। स्टे विद अस। डॉक्टर साहब, एन जी ओ जे तव्हां ॾाढी दिलचस्प ॻाल्हि कई, जेको सिंध में बल्कि छा पूरी दुनिया में, मतिलबु सिंध में कोन्हे को, पूरी दुनिया में जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उन्हनि जो हिकिड़ी बहरहाल हिकिड़ी तनक़ीद या नुक़्ता नज़र आहे एन जी ओ जे बारे में। पर तव्हां दिलचस्प ॻाल्हि कई त उहो बि दर हक़ीक़त सियासी कम जो हिसो आहे, सुजागी जो हिसो आहे। हाणे इन सां गॾु हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त एन जी ओज़ जी जेका फिनामिना आहे दुनिया में, उहा गुज़िरियल 10-15 साल में वधीक तेज़ी सां आई आहे, या परसेप्शन इहा आहे दुनिया में, मुमकिन आहे त उनजा के फैक्ट्स वग़ैरह ॿिया हुजनि, पर इहो जेको तरीक़ो आहे डेवलपमेंट जो थ्रू द एन जी ओज़, कम्यूनिटीज़ डेवलप कयो, हिस्ट्री में अहिड़ा के पैरेलल्स मिलनि था, जीअं यूरोप जी डेवलपमेंट आहे, ईस्ट एशिया डेवलप थियो आहे, या चीन जेको इमर्ज थियो आहे लास्ट 10-15 ईयर्स में, डेवलपमेंट जेको इहो मॉडल आहे जंहिंखे तव्हां एन जी ओ टेक डेवलपमेंट चओ या एन जी ओ ओरिएंटेड डेवलपमेंट। न थोरो सम्झणो पवंदो हाणे असां इन टर्मिनोलॉजीअ खे थोरो हुनजो छेद करियूं। पहिरीं इहो ॾिसूं त एन जी ओ जी जेका डेवलपमेंट जी फिलॉसफी आहे उन जो बुनियादु छा आहे। उन जो बुनियादु आहे त माण्हुनि खे पाण सां भाईवार बनायो, ऐं हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको आम तौर सां इस्तेमालु कंदा आहियूं, पार्टिसिपेटरी डेवलपमेंट, यानी शराकती तरक़ी। ऐं माण्हुनि जी शिरकत जेसि ताईं न हूंदी तेसि ताईं उहा तरक़ी जटादार न हूंदी। इहो आहे एन जी ओ जो हिकिड़ो बुनियादी उसूल, जंहिं ते अॼु जी मॉडर्न एन जी ओ बीहे थी। पाण असीं उनखे इम्प्लीमेंट कीअं था करियूं, इस्तेमालु कीअं था करियूं, उहा ॿी ॻाल्हि आहे, उन ते तनक़ीद थी सघे थी। पर उसूल जेको आहे सो इहो आहे त माण्हुनि खे पंहिंजे तरक़ीअ में भाईवार कजे। उसूल इहो बि आहे, हींअर बि आहे दुनिया में, त बाबा हिकिड़ो सम्झो त हिकिड़ो प्रोजेक्ट ठहे पियो, मेगा प्रोजेक्ट ठहे पियो, अॼुकल्ह मेगा प्रोजेक्ट नहीं वञो, त उन लाइ बाक़ाइदे पब्लिक असेंबलीज़ कयूं वेंदियूं आहिनि ऐं माण्हुनि खां राया पुछिया वेंदा आहिनि। अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त वॾा वॾा पावर प्रोजेक्ट ठहनि था पिया ऐं नेपरा जा वॾा इश्तिहार पिया अचनि त बाबा पब्लिक असेंबली फलाणे थींदी, लाकड़ा पावर प्लांट कल्ह ई छपियो आहे, अख़बार में तव्हां पढ़ियो हूंदो, ऐं तव्हां रीसेंट मिसाल थो ॾियां। इहो जेको आहे सो इन मक़सद जो हिसो आहे, इहो एन जी ओ फिनामिना जो हिसो आहे, या उन्हनि जी आंदल सुजागी जो हिसो आहे त तव्हां पॉलिसी मेकर पाण तव्हां वटि हली ईंदो ऐं पोइ तव्हां पंहिंजा एतिराज़ ॿुधायो ऐं उन्हनि एतिराज़नि जा जवाब वठो या हुननि खे कन्विंस कयो। जीअं भराई साहिबु चयो त मोहबती मेड़े ॻोठु ॿधिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाणे ईंदो पाछिया। त असां इहो ई करणु पिया करूं त माण्हुनि खे हीअ जेका ॿी असांजी जेका एन जी ओ में जेका ॿी फिलॉसफी आहे सा एम्पावरमेंट ऑफ पीपल, यानी माण्हुनि खे एतिरो तव्हां इक़्तिदार ॾियो जो माण्हू पुछी सघे था। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हां ॾेई था छॾियो त पोइ तव्हांजो सियासी निज़ाम जो बि ख़ुदि ब ख़ुदि ततीर थी वञे, एहतिसाब जो अमल जेको आहे सो ख़ुदि ब ख़ुदि शुरू थो थी वञे। सो इन जे करे इहो वरी तव्हां या मूंखां हिकिड़ी ॿी ॻाल्हि पुछी त दुनिया जे तारीख़ुनि जे डेवलपमेंट में भला एन जी ओ कीअं थियूं बीहनि ऐं ॿियूं शयूं कीअं। एन जी ओ फिनामिना बिल्कुलु सही आहे, तव्हांजी ॼाण ते आहे 70 खां पोइ आई आहे दुनिया में, इन खां अॻु में एन जी ओ जो लफ़्ज़ कोन हो। वॉलंटरी ऑर्गेनाइज़ेशन जो नालो हो, चैरिटेबल ऑर्गेनाइज़ेशन जो नालो हो, पर एन जी ओ जो नालो कोन हो। इहो क्वाइन ई थियो आहे 72 खां पोइ, ऐं इहो यूनाइटेड नेशंस ई क्वाइन कयो। सो इन जे करे उहा पोइ जी फिनामिना आहे। मूंखे रुगो जंहिं शइ तमामु घणो मुतासिर कयो आहे सो कयो चीन जे डेवलपमेंट तरक़ी। ऐं चीन में 1975 में 3.5 महीना रहियोसि, सरकारी स्कॉलरशिप ते वियोसि को कोर्स करणु, पर उन कोर्स में असांखे पछाड़ि खां 15 ॾींहं उन्हनि चयो त तव्हां जेकी कुझु ॾिसणु चाहियो, जेकी कुझु पुछणु चाहियो सो ॾिसो। हाणे उन में असां कम्यून में बि वियासीं ऐं हुननि जे कारखाननि में वियासीं,
बीजिंग यूनिवर्सिटी में बि हिकिड़ो ॾींहुं सॼो ॾींहुं गुज़ारियोसीं, बीजिंग मेडिकल कॉलेज में बि गुज़ारियोसीं। त उते जेका मूंखे महसूसु थियो, हालांकि उन ते बि असांखे तरक़ी करे सघूं था, पर हुननि अहिड़ो निज़ाम तयारु कयो जंहिंमें हर को माण्हू मुल्क जे भलाई लाइ या तरक़ीअ में पार्टिसिपेट करे पियो। उहो अंडर थ्रेट हो या अंडर गन हो या कीअं बि हो, पर उहो माण्हू सुबुह खां शाम ताईं उन में उन कम में मुसलसिल हो। ऐं हर वेकेशन में असेंबली मेंबर हुजे, प्रोफेसर हुजे, मेडिकल कॉलेज जो प्रोफेसर हुजे, उनखे ॿाहिराड़ीअ में वञी पंहिंजे ॻोठ में रहणो पवंदो ऐं उन्हनि माण्हुनि सां जेका उन सीज़न हूंदी उहो कमु करिणो पवंदो। सही। त जीअं हुननि जे दिमाग़ में इहा न हुजे त आउं फलाणो ख़ान आहियां तंहिंजे करे इहो कमु त मुंहिंजो कोन्हे। त इन नमूने सां हुननि सोसाइटी खे वेझो आंदो, हाणे सिधी तरह माण्हुनि खे तमामु घणो वेझो आणे छॾियो त जीअं हुननि जे विच में फ़र्क़ु पेर न रहे। हाणे इहो साॻियो कल्चर जेको आहे असांजे हिन पाकिस्तान में तव्हां वटि खे मिलंदो। तव्हां जेकॾहिं वञो सूबे सरहद में त उते माण्हुनि जे इहा जेका तबक़ाती तफ़ावत आहे सो तमामु घटि आहे। हिकिड़ो सरदार बि हूंदो न, ऐं उन में आम माण्हू बि अचे। तव्हां इस्लामाबाद में वञी ॾिसो, को पश्तून वज़ीर हुजे त इवन बूट पॉलिश वारो दरवाज़ो खोले सिधो हलियो वेंदो। अच्छा। ऐं केरु बि हुन कोन रोकींदो, ऐं उन लाइ ॿुधण लाइ तयारु आहे। असीं न आहियूं, असां में तबक़ाती निज़ाम तमामु गहरो आहे ॿियनि सभिनी सूबनि में। NWP में तबक़ाती निज़ाम काफ़ी घटि आहे, हुन जा बि सबब आहिनि। सही सही, बहरहाल हुन ते पाण फ़िलहाल बहस कोन था करूं। सही। इन हवाले सां डॉक्टर साहब पॉलिटिक्स हिकिड़ो वॉलंटियर कमु आहे। मोस्टली जेके माण्हू आहिनि उहे रज़ाकार तौर ते पंहिंजो ॾियनि था, काफ़ी माण्हू जेलनि में गुज़ारीनि था, टाइम ॾियनि था, उठनि वञनि था। त सगा जो कमु ऐं पॉलिटिकल पार्टीज़ जो कमु, सगा जो हिकिड़ो हिकिड़नि सेक्टर्स ते ऐं पॉलिटिकल पार्टीज़ जो उहो लॻाए। हाणे इन में तव्हां हिकिड़ो डिफरेंस पिया कयो, जेके NGOs आहिनि प्रोफेशनल्स जूं उहे ऐं ॿियूं जेके रज़ाकार तंज़ीमूं आहिनि, जीअं पॉलिटिक्स रज़ाकार आहे, सगा बि रज़ाकार आहे। तव्हां जेका एम्पावरमेंट जी ॻाल्हि कई, हाणे असांजे हींअर गुज़िरियल मौजूदा हुकूमत जंहिं परवेज़ मुशर्रफ जी हुकूमत जेको डेवोल्यूशन प्लान ॾिनो, उन्हनि बि चयो त भई असां माण्हुनि खे एम्पावर कयो आहे। कॾहिं बि पाकिस्तान में माण्हू कान थिया आहिनि। हाणे मुल्क में हुजे गैर जमहूरी हुकूमत, अनइलेक्टेड माण्हू हुजनि, ऐं पोइ हेठि जेकॾहिं नाज़िम ठाहे हुजनि त उहा बि त का पार्टिसिपेटरी डेवलपमेंट त बिल्कुलु कान्हे। बिल्कुुलु कान्हे। तव्हां हींअर ॾिसो जेकी कुझु हींअर थियो आहे, या जेके कुझु हाणे हिकिड़ी असेंबली जा 3 प्राइम मिनिस्टर हेसि ताईं थी चुका आहिनि, उहे कहिड़े पार्टिसिपेटरी मेथडोलॉजी जी वसीले थिया आहिनि, कोन थिया आहिनि। असां इन सिस्टम जी इन करे मुखालिफ़ आहियूं त जेसि ताईं माण्हुनि खे बाक़ाइदे उन में शामिलु न कयो वेंदो ऐं उन्हनि ते भव भवला उन्हनि जा खताया वेंदा। हाणे सभ खां पहिरीं जॾहिं हीउ सिस्टम आयो पियो डेवोल्यूशन जो, तॾहिं हिते हिकिड़ो सेमिनार थियो हो ऐं उन में मूं इहो सुवालु उथारियो जेको जंहिंजो जवाबु कोन आयो। मूं चयो त बाबा असीं जेके माण्हू आहियूं, आम माण्हू, से वोट ॾींदा आहियूं दड़ के दाब हेठि। सही। असां हिकिड़े इनसिक्योरिटी जे माहौल में रहूं था पिया, शहरनि में हुजूं या ॻोठनि में हुजूं। इन करे पहिरीं त सरकार इन ॻाल्हि जी पक कराए त इहे जेके बि दड़का आहिनि इहे विच मां निकिरी वेंदा। सही। जीअं आउं पाण खे आज़ादु शहरी तौरु जेॾा वणेमि तंहिंखे वञी वोट कयां या जेका वणेमि राय ॾेई सघां। अञा ताईं अहिड़ो माहौल असां वटि न आयो आहे। केतिरियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असीं नथा चई सघूं, ऐं चवंदासीं त हुनजो तव्हांखे ॾिठो त छा थियो। सही। केतिरनि माण्हुनि सां जेकी कुझु थियो आहे, केतिरा ई मिसाल आहिनि। हिकिड़ो इन सां रिलेटेड नंढिड़ो सुवाल ॿियो बि हिकिड़ो आहे, हिकिड़ो अजीब असां वटि पाकिस्तान में इहो रहियो आहे त मोस्टली जॾहिं बि असां वटि अनइलेक्टेड गवर्नमेंट्स रहियूं आहिनि, पार्लियामेंट न रही आहे, मतिलबु फ़ौजी हुकुमरान या ॿिया जेके रहिया आहिनि, उन्हनि दौर में लोकल पार्टीज़ हुजनि थियूं, पर जॾहिं पॉलिटिकल इलेक्टेड गवर्नमेंट्स अचनि थियूं उहे उन्हनि खे डिस्करेज नथियूं कनि। इहो कॉन्ट्राडिक्शन छा करे आहे तव्हांखे? न, इहो कॉन्ट्राडिक्शन हिकिड़ो त मूंखे हिकिड़ो त इहो कॉन्ट्राडिक्शन हुजणु न खपे। यानी त जेकॾहिं जमहूरी निज़ाम में जेको बुनियादी जेके डेमोक्रेसीज़ आहिनि या बुनियादी जेके माण्हुनि जा हक़ आहिनि से हेठि लेवल ते ई इंश्योर थियणु घुरिजनि। जेके ईअं थियो आहे त हाणे तव्हां इहो बि चई सघो था त रुॻो हुन जे हुकूमत में थियो आहे, जमहूरियत में न थियो आहे, हुन थोरो मूंखे इख़्तिलाफ़ु आहे। जमहूरियतनि खे वक़्तु केतिरो ॾिनो वियो आहे जो ऑर्गेनाइज़ थियनि, पर जॾहिं डिक्टेटर आहे उनखे पाण खे जेको सो रिकग्नाइज़ करण लाइ या लेजिटिमाइज़ करण जे लाइ हुनखे डेमोक्रेसी बेसिक डेमोक्रेसीज़ आंदियूं आयूब ख़ान जेके सिलेक्टेड हैंड पिक्ड माण्हू आहे
उन पोइ शूरा जो निज़ाम आयो ऐं हाणे रिवोल्यूशन आई। हीअ थर्ड जेका आहे सा बहितर कोशिशि आहे। यानी हिकिड़े लिहाज़ खां यानी एज़ ए सोशल वर्कर जे हिसे सां सम्झां थो, कानूननि में या जेकी कागज़नि में जेकी लिखियो वियो आहे सो तमामु सुठो लिखियो आहे, पर हाणे हिन ते अमल दरामद कीअं थो थिए। सो तव्हां ॾिठो त फंड्स जे विरासत ते सरकारूं पाण में अटकिया पिया आहिनि। सो जमहूरी निज़ाम जेके हिन मुल्क में रहिया आहिनि से चंद सालनि लाइ रहिया आहिनि, 2-3 साल, पर जेके आमरियतूं आहिनि से 10 सालनि खां घटि काई कान रही आहे। साईं पॉलिटिकल गवर्नमेंट्स जे हिन किरदार ते असां वरी अचूं था। नाज़रीन, असां हिते वठंदासीं थोरो मुख़्तसिर वक़फ़ो। स्टे विद अस। डॉक्टर साहब, तव्हांजे ॻाल्हियुनि मां, सगा जे कमकार मां ऐं जेको तव्हांजो पंहिंजो स्टैंडिंग आहे सोसाइटी में मुख़्तलिफ़ हल्कनि में, उन मां माण्हू खे चङी तरह तव्हांजी तबियत जी, मिज़ाज जी, तव्हांजी कंसर्न जी ख़बर पवे थी त तव्हांजा कंसर्न्स कहिड़ा आहिनि ज़िंदगी में। नेचुरली माण्हुनि जो भलो, पंहिंजे मुल्क जो भलो उन में आहे। सियासत बि इन्हनि सां ई ॻंढियल शइ आहे। सिंध जे सियासी धुरनि खे तव्हां कीअं था ॾिसो? माण्हू ॾाढो अवॉइड था कनि, मतिलबु ॻाल्हाइण जे हवाले सां। इन में बि जेको सो असांखे हाणे जेको तरीक़ा आहिनि असां वटि कंहिं बि शइ ते राय ॾियण जा, उन जा बि के उसूल आहिनि। सही। ऐं पहिरियों उसूल इहो आहे त असांखे पहिरीं हर शइ खे क्लासीफाई करणु घुरिजे, छेद करणु घुरिजे त पार्टियूं कहिड़नि क़िस्मनि जूं आहिनि ऐं उन्हनि जा गोल्स कहिड़ा आहिनि। सही। ऐं उन्हनि मां ज़ाहिर आहे हर का पार्टी हिकिड़े पाण में हिकिड़े जज़्बे तहत सियासी पार्टी ठहे थी ऐं उहो जज़्बो आहे मुल्क जी हुकुमरानी करण जो। सही। ठीकु आहे। हुन खां पोइ मुल्क जे माण्हुनि जी ख़िदमत करण जो। सही। ठीकु आहे। ऐं हाणे उन में हर हिकु पार्टीअ वटि पंहिंजा पंहिंजा लाहे अमल आहिनि, मैथडोलॉजीज़ जेके आहिनि, स्ट्रेटजीज़ जेके आहिनि से हर कंहिंजो मुख़्तलिफ़ थींदियूं। ठीकु। हाणे असां वटि सिंध में सियासी धुरियूं, हर क़िस्म जी सियासी धुर जेका पाकिस्तान में मौजूदु आहे उहा सिंध में बि आहे। सही। हिकिड़ियूं उहे पार्टियूं आहिनि जेके कुल क़ौमी पार्टियूं सचनि थियूं, यानी मतिलबु इहो आहे त सभिनी प्रोविंसिस में मेन स्ट्रीम पार्टीज़। हिकिड़ियूं उहे पार्टीज़ आहिनि जेके सिर्फ़ु सूबे जे हक़नि जी ॻाल्हि कनि थियूं। सही। ग़लति उहे बि कोन्हनि, उन्हनि खे मां ग़लति कोन्ह चवंदुसि, छाकाणि त उहे बुनियादी कमु पिया कनि। हिकिड़ियूं उहे पार्टियूं आहिनि जेके मज़हबी लाड़नि ते कमु पियूं कनि ऐं हिन मुआशिरे खे इस्लामी मुआशिरे तरफ़ वठी वञण जी कोशिशि पियूं कनि ऐं उन जे लाइ हुननि जा पंहिंजा दलील आहिनि। सो इन करे चइजे त केरु सुठो आहे, केरु ख़राबु आहे, या कंहिंजो दलील सही आहे, कंहिंजो दलील ग़लति आहे, दलीलनि ऐं बुनियादनि ते का बि शइ, का बि राय क़ाइमु नथी करे सघिजे। राय क़ाइमु कबी आहे अमल ते। हिकिड़ी पार्टीअ खे तव्हां मौक़ो ॾिनो, उन तव्हांजी ख़िदमत कई ऐं उहा तव्हांखे ॾिसणी आहे त उन मां तव्हां ते कहिड़ा असर पिया या न पिया, जेकी उन्हनि चयो उनजा मनफ़ी असर पिया या मुस्बित असर पिया। जिते जिते मुस्बित असर पवंदा उहा पार्टी खटे थी पई ऐं हमेशह अॻिराई करे थी, भले उन्हनि ते तव्हां कहिड़ा बि लेबलूं हणो, पर हक़ीक़त जेका आहे सा इहा आहे त आम माण्हूअ जो जेको रुझान आहे सो उन तरफ़ ईंदो। जीअं हाणे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आहे त हिकिड़ो दौरु अहिड़ो अचे थो असांजे सियासी ज़िंदगीअ में जॾहिं असां ॾिसूं था त नौकिरियुनि जा दरवाज़ा खुली था वञनि, सिंधी माण्हू सम्झे थो त दादा मुंहिंजी का वाह आहे ऐं हर हंधि ते तव्हांखे उहे माण्हू वेंदा नज़र अचनि था। जॾहिं उहा पार्टी हली थी वञे त ठका थियो त हज़ारनि जे तइदाद में माण्हू बेरोज़गारीअ जो लाइनूं लॻी थियूं वञनि ऐं जेका पार्टी करे पई सा चवे थी त इहो सियासी बुनियादनि ते थियो। हा ठीकु, वरी उन जेके अपॉइंटमेंट्स कयूं वरी उन बि पंहिंजो साॻियो सियासी बुनियादु इस्तेमालु कया। अॼु चयो थो वञे त असीं मेरिट जे बुनियाद ते पिया करियूं। छा मेरिट जे बुनियाद ते थियनि पिया? मुंहिंजो सुवालु आहे। सही न, हींअर बि उहो साॻियो तरीक़ो आहे, पर रुॻो उनजो हुननि हिकिड़ो मेथड, हिकिड़ो सिस्टम बदिलाए छॾियो आहे। सही। सो चवण जो मतिलबु आहे त हर का सियासी पार्टीअ जो उधम इहो ई थींदो ऐं हर का सियासी पार्टी का बि ज़िंदह तॾहिं रही सघंदी जॾहिं हूअ माण्हुनि जी ख़िदमत करे ऐं माण्हुनि जे दिलनि में जायूं पैदा करे। सही। हाणे इन में वधीक स्पेसिफिक जेकर थिजे, जेके सिंध बेस्ड पार्टीज़ आहिनि जेके बकुल तव्हांजे जीअं तव्हां उन कैटेगराइज़ कयो त सूबाई हक़नि जी ॻाल्हि कनि थियूं, जिन में सिंध नेशनल फ्रंट आहे, जीअं सिंध क़ौमी महाज़ आहे, डॉक्टर कादिर मंगसी जी पार्टी आहे, सिंध तरक़ी पसंद पार्टी, अवामी तहरीक आहे रसूल शफ़ी साहिब जी,
यूसुफ लगारी साहब जो सिंध डेमोक्रेटिक ग्रुप आहे ऐं ॿियूं इलाही सारियूं नंढियूं नंढियूं पार्टीज़ आहिनि, इन्हनि जी परफॉर्मेंस में तव्हां सैटिस्फाई आहियो? साईं ॾिसो न, इन्हनि खे वीचारनि खे मौक़ो ई न मिलियो आहे कॾहिं। तव्हां हिननि खे हुकूमत में सीट ई कान ॾिनी आहे, त परफॉर्मेंस ॾिसो न, परफॉर्मेंस हुननि जी हींअर आहे स्ट्रीट परफॉर्मेंस। हींअर जेको हुननि जो कमु आहे सो सुजाॻी आणण जो कमु आहे। हींअर हू छा पिया कनि, हक़नि जे मुतालिक़ पूरी तरह सां ॼाण ॾियनि पिया, ऐं हिननि सभिनी सोसाइटियुनि हिकिड़ी पंहिंजो इश्तराक बि ठाहे वरितो आहे। ॼाण हिन वक़्तु असांजो वॾे में वॾो मसइलो जेको सिंध जे माण्हुनि जो कालाबाग डैम आहे, ठीकु आहे। कालाबाग डैम ते सभु माण्हू मुतफ़िक़ आहिनि, सही, ऐं इहे सभु पार्टियूं जेके जिन जा तव्हां नाला वरिता ऐं मेन स्ट्रीम पार्टियूं, उन्हनि सभिनी गॾिजी धरणा आया आहिनि, स्ट्राइकूं कयूं आहिनि। नतीजे तौरु अॼु जो सिंध जो चीफ मिनिस्टर कालाबाग डैम जे फ़ाइदे में वञण खां कतराए पियो, ऐं उहो मजबूर आहे त चवे त साईं सिंध जो माण्हू उन जे ख़िलाफ़ु आहे, तंहिंजे करे आउं ख़िलाफ़ु आहियां। ऐं इहा जेका तब्दीली आई आहे सा उनजो क्रेडिट इन्हनि नंढनि नंढनि क़ौम परस्त ग्रुपनि खे वञे थो, जंहिंखे असीं नंढो था चऊं, सही, पर उन्हनि खे वञे थो, क्रेडिट वञे थो, ऐं उनखे ज़रूरु मञणु खपे। उन सां गॾु मेन स्ट्रीम पार्टीज़ बि पंहिंजो रोल अदा कयो आहे, उन में बि को शक कोन्हे, पर चइजे खणी त ग्रास रूट ते हेठि लेवल ते हिननि माण्हुनि ॾाढी महिनत कई आहे। डॉक्टर साहब, मां तव्हांखे सुवाल इहो इन करे थो पुछां जो हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू आहे सोसाइटी में मुख़्तलिफ़ सर्कल्स में, जेके माण्हू चूंडनि में नथा हिसो वठनि, चूंडजी नथा अचनि त उहे पॉलिटिक्स छो था कनि, या माण्हुनि जो जेको उन्हनि लाइ लाड़ो कान्हे को, रीज़न इहो आहे माण्हू चवंदा हिननि खे इलेक्शन में बीहणो कान्हे को, हिननि खे पार्लियामेंट जी पॉलिटिक्स त करणी कान्हे का, त पोइ माण्हू वटि छो वञनि। हिकिड़ो मतिलबु व्यू इहो आहे। नेचुरली पोइ माण्हू जेके सपोर्ट कनि था उन व्यू खे, जेके इलेक्शन पार्टीज़ वॾनि थियूं, त उन वाले सां इहो जेको माण्हुनि जो परसेप्शन आहे, तव्हांखे इनखे ॻाल्हि मूं पहिरीं अर्ज़ु कयो त असुलु जेको मसइलो आहे हिकु समाजी जमातुनि जो आहे, सियासी जो, त माण्हुनि खे सुजाॻ कजे, माण्हुनि खे हक़नि जे लाइ जेको सो कॉन्शंटाइज़ कजे, यानी हुननि खे इहो अहसासु ॾियारिजे त हीउ मुंहिंजो हक़ु आहे ऐं इहो मूंखे मिलणु घुरिजे ऐं इहो मुंहिंजो क़ानूनी हक़ु आहे। हाणे इन में हिकिड़ियूं पार्टीज़ सभई पार्टी कमु कनि थियूं पयूं, पर हिन वक़्तु जेको असां वटि सिलसिलो आयो आहे सो कॾहिं कॾहिं ईअं थो थी वञे त जेके क़ौमी सतह जी सियासत करण वारियूं जमातूं आहिनि उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो मसाइलो बणिजो वञे, त छाकाणि त जॾहिं ॿिनि प्रोविंसिस में कन्फ्लिक्टिंग शयूं अचनि, सही, पोइ हुननि खे पंहिंजो क़ौमी भरम बि क़ाइमु रखिणो आहे ऐं पंहिंजी ग्रास रूट बि क़ाइमु रखणी आहे। हाणे हुननि जे लाइ ॿ रस्ता आहिनि। हिकिड़ो रस्तो त इहो आहे त हिते जेकॾहिं असांजो सॼो सिंध जो माण्हू कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु आहे त तव्हां इन्हनि जो साथ ॾियो ऐं पंहिंजे पंजाब जे दोस्तनि खे तव्हां इन ते कन्विंस करियो त ॾिसो हीअ ॻाल्हि जेका आहे सा माण्हू सियासी बुनियाद ते न पिया चवनि, पर इहा उन्हनि जी समाजी ऐं मुआशी ज़रूरत आहे, तंहिंजे लाइ था चवनि, ऐं उनजा ही दलील आहिनि। ईअं कनि था पिया, दलील पैदा करणु खपे, कन्विंस कनि था। इन में ॾिसो हिन भेरे इहो थियो आहे त तव्हां शायदि पढ़ियो हुजे, पर आउं तव्हांखे ॿुधाए सघां थो त पंजाब में बि केतिरा फोरम्स थिया आहिनि जिन कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे। हाणे इहा सियासी जमातुनि जो ऐं समाजी जमातुनि जी गॾियल महिनत ऐं पूरियो आहे। सो इन तरीक़े सां माण्हू थोरा हिक ॿिए जे वेझा बि आया आहिनि। यानी हींअर जॾहिं बलूचिस्तान में कुझु थिए पियो त सिंध जा माण्हू हुननि जे हक़ में ॻाल्हाइनि पिया, ऐं राति ते यानी त 2-3 ॾींहं अॻु इहो पंहिंजो मूं ॿुधो पिए हिकु पश्तून लीडर जो इंटरव्यू, त उहो बि इन ॻाल्हि ते करे पियो त बाबा जिते जेका शइ जंहिं सूबे में पैदा थिए थी उनजी रॉयल्टी उन्हनि खे मिलणु खपे। त इहा ॻाल्हियूं के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके इन्हनि एक्टिविस्ट जे करे, इन्हनि असांजे दोस्तनि जे करे हक़ीक़तूं बणिजी वियूं आहिनि ऐं हाणे उन्हनि खे हर कंहिं माण्हू मञणु शुरू कयो आहे। सो इन करे इहा कॉन्ट्रीब्यूशन कंहिंजी बि विञाइणु न घुरिजे। Do they have a future? मुस्तक़बिल आहे सिंध बेस्ड पॉलिटिकल पार्टी? ॾिसो ॻाल्हि इहा आहे, मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो त सियासत ऐं जमहूरियत पैसे जो खेल आहे, मूं अॻे चयो आहे, ऐं उन लाइ मूं वटि के ठोस दलील आहे। हिकिड़ी इलेक्शन सीट लाइ रुगो नॉर्मली हिन साल इहा एक्सरसाइज़ कंहिं अख़बार कई हुई 2 साल अॻु जॾहिं इलेक्शनूं पियूं थियूं, त साईं जेकॾहिं MP जी सीट विढ़िजे त उन लाइ एतिरा 10 लख रुपया ख़र्चु ईंदा ऐं जे MLA जी कजे त करोड़ रुपया ख़र्चु ईंदा। हाणे हिकिड़ो मिडिल क्लास माण्हू, इंटेलेक्चुअल माण्हू या एक्टिविस्ट माण्हू 10 लख किथां आणे जो रुगो पंहिंजा माण्हुनि खे मोबिलाइज़ करे सघे। इहो ख़र्चो आहे जेको
जेके तव्हांजूं पोलिंग स्टेशन आहिनि उन ते एजेंटनि खे पहुचाए सघो ऐं एजेंटनि खे मानी खाराए सघो ऐं 2-3 ॾींहं वञी तव्हां कॉर्नर मीटिंग्स करे सघो। यानी इहे मिनिमम पॉसिबल ख़र्चा आहिनि जेके गुज़िरियल 2 साल अॻु जॾहिं इलेक्शनूं थियूं पे तॾहिं अख़बारनि बाक़ाइदे हिन जा डिटेल्स छपिया जेकॾहिं तव्हांजे नज़र मां गुज़रिया हूंदा। त हाणे मुंहिंजो सुवालु इहो आहे त अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे मिडिल क्लास में जंहिं वटि 10 लाख रुपया वांदा पिया हुजनि जेकर उहो सियासत में इस्तेमालु करे? सही, इहा अणथियड़ी ॻाल्हि आहे। दैट्स राइट। तंहिंजे करे उन लाइ उहो ई फार्मूला करणो पवंदो जेको मूं पहिरीं अर्ज़ु कयो। डॉक्टर साहब, सिंध जी पॉलिटिक्स ते पाण ॻाल्हि पिए कई, मुंहिंजी नसल जा माण्हू जेके 70s लेट 70s में ॼावा, उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ो इम्प्रेशन थो मिले त सिंध जी पॉलिटिकल हिस्ट्री जेका आहे मॉडर्न 50s 60s 70s 80s ताईं बि उनजो को इंडिपेंडेंट एनालिसिस कान पियो थिए। माण्हू पॉलिटिक्स ते खुली तरह लिखण ऐं ॻाल्हाइण खां ॾाराइनि था। दुनिया में किथे बि कान पियो थिए। माना IR असां पढ़ी आहे, ॿिया दोस्त जेके माण्हू पढ़ंदा रेस्पेक्टिव फील्ड्स में, जिथे किथे पॉलिटिक्स ते लिखे थो वञे। असां वटि माण्हू एॾियूं जनरलाइज़ टर्म्स में ॻाल्हियूं छो था कनि? वाई नॉट हैव एनालिसिस ऑफ पॉलिटिकल पार्टीज़? फलाणी पार्टी छा कयो, हुनजो केॾो कंट्रीब्यूशन रहियो, इहो छो ख़ाल आहे हिकिड़ो? ॻाल्हि इहा आहे साईं त इहो सिंध जो माण्हू सियासी तौरु तमामु आउं सम्झां थो सफ़ा अपफ्रंट रहियो आहे, होशमंद रहियो आहे। 1947 खां वठी सिंध जे माण्हू तमामु खुली ॻाल्हायो आहे ऐं उन जा नतीजा सिंध जे माण्हू खे ॾाढा सख़्तु मिलिया आहिनि। इवन सियासी रहनुमान उन लाइ पंहिंजी ज़िंदगियूं दाव ते लॻाए छॾियूं आहिनि। तव्हां पहिरें ॾींहं खां ॾिसो त कराची खे जॾहिं दारुल हुकूमत कयो पियो वियो, उन वक़्तु जेका हुकूमत हुई हुन में जेके सिंधी वज़ीर आला हो उन सां छा थियो? उन खां पोइ 1 यूनिट थी ऐं 1 यूनिट में सिंध जे असेंबलीअ जे स्पीकर सां छा थियो? जिन मुखालफ़त कई उन्हनि सां छा थियो? उन खां पोइ वरी मार्शल आई, उन में जेकी कुझु सिंध में थियो सो सभिनी सूबनि खां वधीक थियो। छाकाणि त मार्शल आई इन लाइ त 1 यूनिट खे बचाइणो आहे, पर उन हूंदे मुसलसिल 1 यूनिट ते जेका मूवमेंट जेकॾहिं तसलसल ॾिसंदो तव्हां त उहो सिंध जे माण्हू जो आहे। तव्हां उनखे भले क्रेडिट न ॾे पाकिस्तान, पर इहो सिंध जे माण्हू जो तसलसल हो जंहिंसां 1 यूनिट टुटी। सही। ऐं छाकाणि आउं उन वक़्तु शागिर्द हुउसि ऐं शागिर्द जी सियासत में बि हुउसि। अच्छा, उन खां पोइ तव्हां ॾिसो त जेको दौरु अचे थो पियो असां वटि अवामी राज जो, उन में बि सिंध जो माण्हू अॻियां आहे। उनजी जोश, वलवलो, जज़्बो ॾिसण जहिड़ो। राइट। ऐं उन खां पोइ उन अवामी लीडर सां छा थियो ऐं उन जे नतीजे में जेका हिते MRD मूवमेंट आई उन में सिंध जे माण्हू सां छा थियो? सही। अहिड़ियूं अज़ियतनाक हक़ीक़तूं आहिनि सिंध जे सियासी तारीख़ जूं जो हिन कॾहिं विसारे नथो सघे। उन खां पोइ जेका बि क़ौम परस्त तबिका आहिनि उन्हनि सां जेकी कुझु थींदो रहियो आहे, भले उहे 1 यूनिट जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि या कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि, हर हालत में हुननि ते हिकिड़ी लेबल लॻी पई आहे, बाबा तव्हां मुल्क दुश्मन आहियो। इन करे हर को माण्हू जेको शरीफ़ माण्हू ज़िंदा रहणु घुरे थो, उनखे ज़िंदा रहण जो हक़ु आहे ऐं हू सम्झे थो जेकॾहिं आउं सच ॻाल्हाईंदुसि त मोटरा खाईंदुसि, ज़िंदगी विञाईंदुसि। ख़ौफ़ जे करे माण्हू लिखनि कान था। बिल्कुलु बिल्कुलु साफ़ आउं चवंदो त ख़ौफ़ आहे माण्हुनि जे ज़हननि ते। ऐं ख़ौफ़ ॾिसो, ख़ौफ़ इलाही क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो त ख़ौफ़ इहो आहे, तव्हां चओ था भई ठीकु आहे सियासत में ख़तरा त खणणा ई पवंदा, पर हिकिड़ो माण्हू आहे जेको हिकिड़ी आम रवाजी ज़िंदगी गुज़ारणु थो चाहे, हुनजो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे ऐं जेकॾहिं उहो अख़बार में लिखे या किथे ॻाल्हाए विझे त हिते त हाणे त कॾहिं ॿोरीअ में लाश थो वञे, कॾहिं छा थो थिए। ऐं स्टेट इन ॻाल्हि खे ख़तमु करण लाइ कहिड़ा एक्शन कया आहिनि, कॾहिं बि न कया आहिनि। स्टेट हमेशह अहिड़नि पावर्स सां गॾु रही आहे। जीअं मूं पहिरीं चयो त असां जेके वोट ॾियूं था धड़के में था ॾियूं, असां स्टेट ऑफ इनसिक्योरिटी में था रहूं। हींअर छा पियो थिए? हींअर त मुल्क में तमामु भली हुकूमत आहे, पोइ रोज़ु सिंध में केतिरा माण्हू अगवा पिया थियनि, माण्हू बुख हड़तालूं पिया कनि, पर स्टेट उन ते को बि एक्शन कोन पई करे, को बयान बि कोन पई ॾिए। सिंध जो 2 लीडर ॾिना, सिंध जो सूबाई वज़ीर हलियो वियो, हुन सां त को मसइलो हल कोन थो थिए न। दैट्स राइट। सो चवण जो मतिलबु आहे त इहो हिकिड़ो ॾहका जो माहौल पैदा कयो आहे ऐं इहा डिपोलिटिसाइज़ेशन थिए पई। हाणे इहो आहे कमु, डिपोलिटिज़ेशन थिए पई बाक़ाइदे। हाणे ॾिसो त अक़लियतूं असांजा हिंदू भाउर उन्हनि खे प्रेशराइज़ कयो पियो वञे थो लॾे वञनि।
ॼण इहो ई हिकिड़ो एंटरप्रेन्योर मिडिल क्लास सिंध में सस्टेनेबल हो, जटादार हो, ऐं इनखे झटको करण जी ज़रूरत आहे, इन करे उन ते झटको शुरू थी वियो आहे। केरु थो करे, केरु जवाबदार आहे, कंहिंखे ख़बर कान्हे, हर कंहिंखे ख़बर आहे। तंहिंजे करे चवण जो मतिलबु इहो आहे त तव्हां चाहियो था त माण्हू पाण खे एक्सपोज़ करे ऐं सॼी ॻाल्हि बि चवे त उन माण्हूअ जे ॾुख में या उन माण्हूअ जे अकेलाई में को बि उनजो साणी कोन थींदो, न को केरु उनखे बचाए सघंदो। सही। हिन करे मसलत करणी पए थी। ऐं सिधी सही ॻाल्हि पियो करियां त मसलत करणी आहे, असांखे रहणो आहे, तव्हांखे बि रहणो आहे, तव्हांखे चैनल हलाइणो आहे त ज़ाहिर आहे ॿ ॻाल्हियूं सरकार जे फ़ाइदे में करणियूं पवंदियूं, न त तव्हांजो चैनल बंदि थी वेंदो। डॉक्टर साहब ब्रीफली तव्हां ग्लोबलाइज़ेशन जो ज़िक्र कयो, ॾाढो इहो लफ़्ज़ यूज़ थिए थो ग्लोबलाइज़ेशन, दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे, तव्हां इनखे कीअं था सम्झो? पहिरियों त व्हाट एग्ज़ैक्टली इट इज़, आहे छा ग्लोबलाइज़ेशन, जेकॾहिं असांजे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहियो? साईं ॻाल्हि इहा थी वई आहे त अॻे असां वटि जेके से अहिड़ा ज़रिया कोन हा रसद रसाइल जा, इंफॉर्मेशन पहुचाइण जा, जेके हाणे सस्ता ऐं आसान थी विया आहिनि। तव्हां कंप्यूटर ते वेही 3 कलाक पंहिंजे माइट सां अमेरिका में वेही ॻाल्हायो, तव्हां ते को ख़र्चो कोन्हे, तमामु थोरो ख़र्चो आहे। सही, ठीकु आहे, इहो हिकिड़ो तरीक़ो आहे। उते छा पियो थिए, तव्हां स्विच ऑन करियो केॾी महिल तव्हांखे 30 खां 60 चैनल तव्हांजे घर में मिलनि था, तव्हां सॼी दुनिया जा टेलीविज़न वेही ॾिसी सघो था ऐं हर का ख़बर ताज़ा तरीन तव्हांखे पहुची सघे थी। हीउ शुद्ध समाज जो जेको तजुर्बो थियो आहे, जंहिंमें माण्हू तमामु वेझो थी वियो आहे। अॻे असीं छो परे परे हुआसीं, छाकाणि त डार्कनेस में हुआसीं, असांखे ख़बर ई कान हुई त ॿाहिरि छा पियो थिए। असीं चवंदासीं भली विलात अलाए केॾांहुं वियो हलियो माण्हू, विलात हलियो वियो, माना हुनजी का ख़बर न पवंदी। पर हाणे विलात काई कान रही आहे, 6 कलाकनि में ताईं 8 कलाकनि में लंडन पहुची था वञो, सही, साॻे ॾींहं में सुबुह जो निकितो मंझंदि जो हुते पहुची वियो। त इहो ग्लोबलाइज़ेशन हिकिड़ो टर्म आहे, पर हक़ीक़त में इहो हिकिड़ो प्रोसेस आहे जेको आहिस्ते आहिस्ते हले पियो। इहो त थियो हिकिड़ो शुद्ध समाज। इन जे करे तव्हां ॾिसो त कल्चर ते केतिरो असरु पियो आहे, इन करे तव्हां ॾिसो ॿोलीअ ते केतिरो असरु पियो आहे, इन करे तव्हां ॾिसो त जॉब मार्केट कीअं वधे पई। सही, इहे सभु ग्लोबलाइज़ेशन आहे। सुभाणे WTO अची वेंदो, माना असां वटि प्रोडक्ट उहा ईंदी जेकॾहिं असीं बहितर ऐं सस्ता आहियूं त असांजी शइ ॿाहिरि वरिती वेंदी, न त असीं रिजेक्ट थींदासीं। ऐं उन लाइ असांखे हींअर खां ई तयारी करणी आहे, ख़ुसूसन एग्री प्रोडक्ट में असांखे पंहिंजा स्टैंडर्ड्स ठाहिणा आहिनि। त चवण जो मतिलबु आहे त इहा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंखे हाणे ताईं रोके नथा सघूं। पर डॉक्टर साहब, जीअं तव्हां WTO जे हवाले सां चयो, तव्हांखे ईअं नथो लॻे त असां हिकिड़े अहिड़े दौर में मुक़ाबिलो पिया कयूं ॿियनि डेवलप्ड इंडस्ट्रीज़ सां, सनतुनि सां, जॾहिं असांजो पंहिंजो एसेट एॾो को बेस कान्हे को। अमेरिका यूरोप जो हिकिड़ो पूरो 150 साल जो 2 साल जो इंडस्ट्री लाइ बेस आहे, असांजो आहे कान। त डोंट यू थिंक कि असांजे मार्केट कॾहिं खां केसि ताईं असीं शर्मा शर्मीअ में रही ऐं मुक़ाबले खां भॼंदा रहंदासीं, असांखे किथे न किथे मुक़ाबले में वञिणो पवंदो। इहो नागुज़ीर आहे जे ज़िंदा रहणो आहे। हींअर बि ॾिसो न, असां को वक़्तु अहिड़ो हो जो असां गारमेंट्स में मुक़ाबिलो पिया कयूं न, असां गारमेंट्स एक्सपोर्ट कया पिया, अॼु बि करियूं पिया। पर बांग्लादेश असां खां पोइ असांजो पंहिंजो नंढो भाउ असां खां मथे चढ़ी वियो आहे, ठीकु आहे। उन खां अॻु में फिलीपींस असां खां अॻिते हो। मतिलबु इहा हिकिड़ी इंडस्ट्री आहे। अहिड़े क़िस्म जूं ॿियूं केतिरियूं इंडस्ट्री में जंहिंजी मूंखे ॼाण कान्हे त उन में केतिरो अॻिते पोइते थींदो रहंदो आहे। पर मक़सदु आहे जेकॾहिं असां में इहो विलविलो आहे, असांखे इहो ख़्यालु आहे त असांखे मुक़ाबिलो करे ज़रूरु रहणो आहे, असांखे पंहिंजे पेरनि ते ज़िंदा रहणो आहे, त असांखे मुक़ाबिलो करिणो पवंदो ऐं असांखे पंहिंजे मयार खे बहितर बनाइणो पवंदो। ऐं उन लाइ गवर्नमेंट जो फ़र्ज़ु इहो आहे त हू पंहिंजूं प्रायोरिटीज़ रीसेट करे। हाणे असांजी प्रायोरिटी इंडस्ट्रियलाइज़ेशन एग्रीकल्चर जी सपोर्ट आहे, इन खां सवाइ ॿियो को टियों तरीक़ो कोन्हे। असां जेके पंहिंजा पैसा आहिनि से अञा ताईं इन में डप में वेठा आहियूं त असां ते अलाए केॾी महिल हमिलो थींदो, अलाए केरु हमिलो कंदो, पर बाबा असांखे पंहिंजो डिफेंस करिणो आहे। असांजे घर में हिक ॿिए ते हमला पिया थियनि, उहे असीं कोन था रोके सघूं, त ॿाहिरियां कहिड़ा रोकींदासीं। असांखे प्रायोरिटीज़ खे थोरो तब्दील करिणो पवंदो। 40% पॉवर्टी रेट ऐं 60% इलिटरेसी सां असां कीअं कॉम्पीट कंदासीं? तव्हांजे 40% खां मथे आहे पॉवर्टी 50% आहे ऐं उन खां किथे किथे मथे आहे। पर इहे सभु रिलेटिव फिनामिना आहिनि। ॾिसो न, जिते थिए थो
मुक़ाबले जी ॻाल्हि आहे उते मैन पावर ज़्यादा ट्रेन तव्हांखे पंहिंजो करिणो पवंदो, माना रोज़गार मुहैया करणा पवंदा माण्हुनि खे। एग्रीकल्चर खे तव्हांखे प्रोग्रेस कराइणो पवंदो, मॉडर्नाइज़ करिणो पवंदो, उन लाइ बि तव्हांखे ट्रेंड मैन पावर जी ज़रूरत आहे। हाणे इहा प्रायोरिटी एरिया आहे, इन में तव्हांखे वञिणो पवंदो। इन तां हिकिड़ो गुरबत घटि थी वेंदी, ॿियो तव्हां हुन पासे मुंहुं ॾेई सघंदो। सो हर हिकु शइ जो जेको सो हल आहे, का बि अहिड़ी शइ कान्हे जेका न थियणी आहे। कुदरत अलाह साईं असांखे जेका ॾात ॾिनी आहे, अकुलु ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, उन सां हर मसइले खे असीं हल करे सघूं था, बशर्ते कि असां दिली तौरु पंहिंजा ज़ाती मफ़ाद छॾे मुल्की माण्हुनि जे मफ़ादनि में सोचूं ऐं हिन मुल्क खे हिकिड़ो यूनिट करे सम्झूं, जेको नथा सम्झूं। जॾहिं पॉलिसी थी अचे त आउं चवां थो, पॉलिसी मेकर चवे थो त मुंहिंजे प्रोविंस खे हीअ मिले, बाक़ी ॿियनि खे मिड़े हीअं ॾेई था छॾियूं। इहे हूअं ई गोड़ कंदा रहंदा आहिनि, इन्हनि मां जान छॾाइणी आहे, इन्हनि खे मोचड़ा हणणा। ऐं इहो जेको तरीक़ो आहे, इन असांखे नुक़सानु पहुचायो आहे। सो पॉलिसी मेकर खे सम्झणो पवंदो त हीउ हिकिड़ो जिस्म आहे। जेकॾहिं हू चवनि था त हीअ हिकिड़ो क़ौम आहे, त पाण हिकिड़ो जिस्म आहे। जिस्म जे जेकॾहिं आङूठे में थोरो नंढड़ी निफ निकिरी थी पवे त उहा जेको सूर करे थी त सॼो ॾींहुं सॼी राति तव्हांखे निंड करणु कान, सॼे जिस्म खे मारे थी करे। हीअ बि आहे, जेकॾहिं बलूचिस्तान में माण्हुनि खे ॾुखु आहे त उहो उन ॾुख जो, या जेकॾहिं उन्हनि सां कुझु ज़्यादती थिए पई त उन जो असरु सॼे मुल्क ते थींदो। इहा ॻाल्हि असां कॾहिं बि असांजे पॉलिसी मेकर बदकिस्मतीअ सां सोची कान्हे, छाकाणि असां अवामी ज़हन जा ई कोन्हे, असां अवाम सां गॾु सोचियो ई कोन्हे। डॉक्टर साहब, गुरबत जी ॻाल्हि निकिती, मूंखे तव्हांजो हिकिड़ो कालम यादि थो अचे जेको तहरीर पाकिस्तान में लिखियो ऐं पोइ जेको तव्हांजी किताब वहम विसारज में बि छपियो आहे, जंहिंमें तव्हां गुरबत जे सिंध में ख़ासि तौर ते गुरबत जो हिकिड़ो अक्स पेश कयो। गुरबत जे हवाले सां असां वटि सरकारी सतह ते गुज़िरियल 5 सालनि खां हिकिड़ा लॉन्ग टर्म प्रोग्राम नज़र अचनि पिया। जीअं IMF जो पॉवर्टी रिडक्शन स्ट्रेटेजी आहे, ऐं मुशरफ गवर्नमेंट जी जेका माइक्रो फाइनेंस बैंक भी खोली अथनि, नंढा नंढा कर्ज़ ॾेई माण्हुनि खे, ख़ुशहाली बैंक। गुरबत खे ख़तमु करण हवाले सां इहा जेकी अप्रोच आहे, तव्हां इन खे कीअं था ॾिसो? न, गुरबत खे बि सॼे कॉम्प्लेक्स नमूने सां ॾिसणु खपे। इन में हींअर जेके बि थियनि पियूं उहे बि हाच पाच ऐं हाफ हार्टेडली, मतिलबु त असां बसि कंहिं ॿुधाए छॾियो त बाबा माण्हुनि खे नंढा नंढा कर्ज़ ॾियो ऐं उन सां हू नंढा नंढा कारोबार खोलींदा, उन्हनि जी गुरबत ख़तमु थींदी। हाणे इहो असांजो हिकिड़ो सम्झो अज़म्पशन आहे, या असांजी सोच आहे त ईअं थींदो, पर ज़रूरी न आहे त हर केस में ईअं थिए। 5 माण्हू थी सघे थो त इन मां फ़ाइदो वठनि, 100 माण्हू फ़ाइदो न वठनि, उहे पैसा हू शादीअ ते या तौर ते ख़र्चु करे छॾीनि, सही, या को घर में माण्हू बीमार थी वञे त करे छॾे। हक़ीक़त में गुरबत ख़तमु करण लाइ सभ खां पहिरियों कमु जेको असां हर हंध ते चवंदा रहिया आहियूं, सो आहे इंफ्रास्ट्रक्चर खे मज़बूत करणु। हाणे इंफ्रास्ट्रक्चर में छा थो अचे, रोड रस्ता था अचनि, इस्पतालूं ऐं डॉक्टरी निज़ाम थो अचे। माण्हू घणे में घणो वक़्तु जेको ख़राबु करे थो, घणे में घणो जेको पैसो पाकिस्तान जे माण्हूअ जो ख़राबु थिए थो, सो पंहिंजे सिहत ते थिए थो, बीमारियुनि में वञे थो ऐं वक़्तु बि वञे थो। प्रोडक्टिव टाइम, हिकिड़ो नौजवान माण्हू बीमार थो थी पवे, जेका शइ 2 ॾींहंनि में ट्रीट थी वञणु घुरिजे, उन लाइ हुनखे 10 ॾींहं थो भॼणो पवे, माना 10 ॾींहं कम तां ॿाहिरि थी वियो, हुनजी प्रोडक्शन पावर ख़तमु थी वियो। ऐं इहो हर ॾींहं हंधनि ते आहे। जेके बि सरकारी अस्पतालूं आहिनि, जंहिं ताईं ग़रीब जी पहुच आहे, उते दवाऊं कोन्हनि, डॉक्टर कोन्हनि, डॉक्टर आहे त डॉक्टर तव्हांखे पूरी तरह ॾिसण लाइ तयारु कोन्हे, छाकाणि त उनखे तव्हां एॾो बुखियो रखियो आहे जो डॉक्टर चाहे थो त हितां जल्दी जान छुटे त वञी पंहिंजे दुकान ते विया 2 टे पैसा कमाया। सो इहो मतिलबु हिकिड़ो विशियस सर्किल आहे जंहिंमें असीं फाथा पिया आहियूं। साॻे नमूने तालीम आहे, तालीम खे बि जेकॾहिं ताईं मज़बूत न कंदव तेसि ताईं कुझु कोन्ह थींदो। इंसान, हिकिड़े चीनी फिलासफर जो ॾाढो मज़ेदार कौल आहे जेको आउं हुते कोट कंदुसि। हिकिड़ो साइंसदान हो जंहिं तमामु वॾो कमु कयो चाइनीज़, एंड मूंखे यादि कोन्ह पियो अचे हाणे त कहिड़ी ख़ासि ईजाद हुई हुनजी, अची वेंदो ख़्याल में, पर उनखां पुछियो त बाबा तूं ॿुधाए त तो हीउ सभु कमु कीअं करे छॾियो ऐं तूं सॼो वक़्तु कहिड़े नमूने सां सोचींदो? हुनजो आउं इन करे सोचे सघां थो या हीउ कमु करे सघां थो या तख़लीक़ करे सघां थो, छाकाणि त मूंखे इहा पक आहे त मुंहिंजो ॿारु जेको आहे सो जंहिं स्कूल में वञे पियो उते उस्ताद हुन ते ध्यानु ॾिए पियो, मुंहिंजी ज़ाल जिते कमु करे पई उनखे पूरी सुठी इन्वायरमेंट आहे, पूरी प्रोटेक्शन आहे, ऐं आउं जे बीमार थी पियुसि त मुंहिंजे लाइ पूरो इंतिज़ामु आहे ऐं मुंहिंजे रिटायरमेंट जो पूरो पैकेज गवर्नमेंट मौजूदु आहे। सो इहे सिक्योरिटी सिस्टम्स आहिनि जेके असांखे माण्हूअ जे चइनी पासे तयारु करणा पवंदा, तॾहिं उहो माण्हू प्रोडक्टिव थींदो, उहो भले हारी छो न हुजे।
हिकिड़ो यूनिट आहे, ग़रीब में ग़रीब यूनिट असांजो हारी आहे, पर उन लाइ सपोर्ट सिस्टम असां कहिड़ो ठाहियो आहे? उन जी सोशल सिक्योरिटी ताईं न आहे। मज़दूर खे सोशल सिक्योरिटी अवेलेबल आहे, हारीअ खे कान्हे। हारीअ जो फसल जेकॾहिं ओचितो ई ओचितो तबाह थी वञे त का इंश्योरेंस कान्हे हुनजी। हाणे पंजाब में गवर्नमेंट इंश्योरेंस शुरू कई आहे फसलनि जी, पर सिंध में कान्हे। छो? हिकिड़े ई मुल्क में ॿ कानून। त इहे जेके पॉलिसी जूं जेके तफ़ावत आहिनि पॉलिसियुनि जा, इन जे करे बि गुरबत वधी आहे। इन करे माण्हू में अहसासु थियो आहे त बाबा असीं त मरू माण्हू आहे, असांजी त का ॻाल्हि केरु ॿुधंदो ई कोन। सही। डॉक्टर साहब, आख़िरी सुवाल तव्हां खां था पुछूं, सिंध जो मुस्तक़बिल तव्हांखे कंहिं नज़र अचे? सिंध जो मुस्तक़बिल सिंध जे नौजवान सां वाबस्तु आहे। ऐं अॼु मुंहिंजो इहो ईमान आहे त जेकॾहिं सिंध जो नौजवान पंहिंजो कमु पूरी तरह सां, पूरी तंदी ऐं महिनत सां करे, भले हू पढ़े थो त कोशिशि करे थो बहितर खां बहितर करे, नौकिरी करे थो त उते ईमानदाराना नौकिरी करे पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾे। जेकॾहिं इहो माफ़ु कजो, इहो कमु करे सघे थो, हर क़िस्म जे उन जेके समाजी जवाबदारियूं आहिनि उहे पूरियूं करण जी कोशिशि करे, त सिंध जो को मसइलो कोन्हे। ऐं ईअं चवंदो आहियां त पंहिंजे पाण सां सचा थियो। सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि करियो, पंहिंजे पाण सां सचा थियो। ऐं जेकॾहिं पंहिंजे पाण सां सचा थियो, हर को माण्हू जे इहे सोचे त सिंध आबाद थी वेंदी, सभिनी खां अॻिते निकिरी। डॉक्टर साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असां सां मुफ़ीद ॻाल्हियूं कयूं। नाज़रीन, डॉक्टर सुलेमान शेख, सिंध ग्रेजुएट्स जो बानी ऐं पहिरियों जनरल सेक्रेटरी, जंहिंजूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं सिंध जे पूरी 40-50 साल जे सियासी तारीख़ ते, यकीनन तव्हां काफ़ी नयूं ॻाल्हियूं सम्झूं जीअं असांखे मौक़ो मिलियो। डॉक्टर साहब जे इन नतीजे सां त सिंध जो मुस्तक़बिल सिंध जे नौजवाननि में आहे। असीं उमेद था कयूं त सिंध जा नौजवान सिंध खे बहितर मुस्तक़बिल ॾींदा। वरी मिलंदासीं अॻे हफ़्ते। अल्लाह भाई।